हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल तव्हां जा? ठीक आहियो? खैरियत सां आहियो? कल्ह बिल्कुलु असां तव्हां सां न मुलाक़ात कईसीं छो त कल्ह असां बिज़ी हुआसीं, काफ़ी बिज़ी हुआसीं, शूट में हुआसीं ऐं जेको आहे उन जे करे तव्हां सां मुलाक़ात न थी सघी। उन खां पोइ वरी जेको आहे अॼु असां तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं ऐं मूंखे अञा ताईं कुझु सम्झ में न आयो मुंहिंजो डायरेक्टर मूंखे छा पियो चवे, इशारा करे पियो, मां ॾिसां कोशिशि कयां। अच्छा ओके 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 ठीकु आहे, सम्झी मां कयां थी बिल्कुलु कयां थी सो अॼु जेको आहे होली बि आहे ऐं एंडी शर्मा तव्हांखे होली जी तमामु घणियूं वाधायूं हुजनि ऐं जेके बि असांजा हिंदू भाउ भेण हिंदू कम्यूनिटी सां रिलेटेड जेके बि असांखे ॾिसनि था, जेके बि असांजा भाउ भेण आहिनि, मुंहिंजा इवन फ्रेंड सर्कल जेको बि आहे, तव्हां सभिनीनि खे हैप्पी होली। सो अॼु ऐं सुभाणे होली जो त्योहारु आहे त तव्हां सभिनीनि खे खोड़ मुबारकूं हुजनि। ख़ैर ख़ैरियत सां तव्हां पंहिंजो होली वारो त्योहारु सेलिब्रेट कयो। असां बि 2-3 ॾींहं पहिरियां कयो हुयो, काफ़ी मज़ो आयो, असां ॾाढो हशर नशर करे छॾियो हिते कारपेट्स जो, पर ॾाढो इंजॉय कयोसीं। असां सां गॾु शोभी भाई बि आहे, नंदली परी बि आहे। अॼु असांजी गेस्ट परी आहे, व्यूअर्स तव्हांखे ख़बर आहे अॼु असांजी गेस्ट परी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कैसी हैं परी? ठीक। बहुत प्यारी लग रही हैं आप, माशाल्लाह एज यूजुअल। और आज भी आपने जो है ना मेरे जैसे कपड़े पहने हुए, मैचिंग की हुई है। ये आपको पता था? नहीं पता होगा, थोड़ा तो पता होगा। लास्ट वीक भी जब आप आई थी तब भी आपने ब्लैक पहने हुए थे, आज भी आपने मेरे जैसे कपड़े पहने हुए। ये कौन बताता है आपको कि किरण आंटी की तरह कपड़े पहनने हैं, कलर सेम पहनना है? ये इत्तेफाक है? हाँ चले ज़बरदस्त, बहुत अच्छी बात है। सो व्यूअर्स अॼु थर्सडे आहे ऐं थर्सडे ते तव्हांखे ख़बर हूंदी आहे त असांजो फेवरेट सेगमेंट हूंदो आहे किचन जो। त बिल्कुलु शोभी भाई बि असां सां गॾु आहिनि, अली समो बि आहिनि। सभिनीनि खां पहिरियों मां शोभी भाई खे सलाम करणु चाहींदुसि, उन खां पोइ असां डिटेल में ॻाल्हाईंदासीं अली सां। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम किरण। कैसे है शोभी भाई? ठीक है, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, बड़ा करम है मालिक का। और माशाल्लाह आज हम तीनों जो ना टमाटर बने हुए हैं। हाँ ये तो देखे ना, ये कुदरती एक बात है, कुदरती एक बात हो गई है। और रेड कलर वैसे भी खुशी का रंग होता है तो जाहिर है, और माशाल्लाह से वैसे भी आज होली भी है, होली भी है, इसी वजह से सारे मैचिंग हो गए। और हमारे शो का नाम भी रंगन भरी शाम है। रंगन भरी शाम है तो हम भी रंगीन हुए हैं आज। सो कैसे हैं आप? ठीक है, तबीयत ठीक है? बहुत शुक्र है, बस मॉर्निंग उठा तो आपको पता है, देखें साथ हैं हमारे साथ। हाँ माशाल्लाह। मैं भी जाऊंगी, पापा मैं भी चलूंगी। नहीं बहुत अच्छा किया, परी को लाया करें, अच्छा है, मतलब एक चहल पहल होती है, मजा आता है, एंजॉय करते हैं। लेकिन भाई यहाँ आने से मैं थोड़ा सा यूँ हूँ कि मुझे किरण आंटी की तरह आंखें करनी है, मुझे उनकी तरह बाल करने हैं। तो बेटा बाल तो आपके हो सकते हैं, क्योंकि आपने अगर इस तरह के बाल करने तो वो आपको एक्सटेंशंस लग जाएंगी। बाकी किरण आंटी की तरह आंखें आपको वो अल्लाह ने देनी थी, वो अब नहीं हो सका। दुआ करेंगे कि अब नेक्स्ट जो भी मतलब हुआ खुशखबरी आई मेरे भाई के घर पे, तो फिर मैं दुआ करूंगी कि प्लीज अल्लाह सही ता उनके गोल्डन अखियों नहीं छड़ियो। तो ये मेरी नेचुरल है, ये गॉड गिफ्टेड है। तो आप अभी लेंस नहीं लगा सकती, जब आप बड़ी हो जाएंगी ना फिर हम आपके लेंस लगाएंगे, सही है? डन। अस्सलाम वालेकुम अली, के हाल तांजा? मां बिल्कुल ठीक आया, ता बुधायो? अल्लाह जो करम आ। सब का पहिरियां त होली जो ॾींहुं आहे। जी जी जी। असांजो डायरेक्टर जो एंडी शर्मा आहे, उनखे होली जो खोड़ सारी मुबारकूं। ऐं जेके असांजा हिंदू भाई ॾिसनि पिया उन्हनि खे भी खोड़ सारी मुबारकूं हुजनि। खैर मुबारक, खैर मुबारक। ठीक है, अस्सलाम वालेकुम शोभी भाई, कैसे हैं आप? दुआएं आपके लिए भाई, मैं आपको दिखता हूँ यकीन माने मैं हैप्पी हो जाता हूँ, मेरा खून बढ़ जाता है। जी आज अच्छी चीजें खाने को मिलती है ना। असल में हम लोग पूरे हफ्ते में थर्सडे का ही वेट करते हैं और इतनी मजेदार। जी मुझे भी इंतजार होता है कि कब थर्सडे आएगा तो अच्छी चीजें जाके बना के अपने भाई को, अपनी आप ही को और जो देख रहे हैं हमारे लिसनर उनको बना के दिखाऊंगा। नहीं बहुत जबरदस्त। तो आज मतलब छाता ठाए रखा है अज असां माशाल्लाह होली जो ॾियारो आहे, तव्हांखे ख़बर आहे जिते त्योहार हूंदा आहिनि उते त मिठाइयूं हूंदियूं आहिनि। अॼु मां दाल पूरी ऐं उन सां गॾु आलू जी सब्जी, उहा इंशाल्लाह तव्हांखे खाराईंदासीं ठाहे। ज़बरदस्त। त पोइ मूंखे कुझु नज़र अची रहियो आहे। जी हाई पूरी मां ठाहे रखियो आहे, मैदे जे अंदरि हिन में दाल पूरी वेंदी आहे। हिन में अंदरि जेको दाल आहे माश जी मसूर जी दाल हूंदी आहे, उनखे छा कहते है उनके बिल्कुल मैश करे पोइ उनके अंदर पोइ विझे पोइ उनके पूरी ठहंदी।
ऐं पोइ इंशाल्लाह तव्हांखे थोरी देरि में टेस्ट बि कराईंदासीं, तमामु लज़ीज़ ठहंदी आहे। इंशाल्लाह बिल्कुलु, या सभिनीनि जी फेवरेट डिश हूंदी आहे। ऐं शाम जे टाइम ते चांहि जे टाइम ते ज़रूरु हूंदो आहे। ऐं हींअर माशाल्लाह रमज़ान जी आमद आहे, त रमज़ान में बि जेको अफ़्तार में बि तव्हां ठाहे सघो था, तमामु ज़बरदस्त हूंदी आहे। ऐं मुंहिंजी पंहिंजी रेसिपी आहे, ऐं इंशाल्लाह तव्हां खाईंदो तव्हांखे ॾाढी टेस्टी लॻंदी। इंशाल्लाह बिल्कुलु खाईंदासीं ऐं हथ विझी खाईंदासीं, कोई ईअं न। सो जी व्यूअर्स, तव्हां जल्दी सां कॉल कयो, ऐं जेको आहे इंशाल्लाह असांजी गेस्ट बि आहे उहो थोरी देरि में असांखे जॉइन कंदियूं, ऐं उन्हनि सां बि कचेरी कंदासीं। शोभी भाई बि आहिनि, शोभी भाई सां बि कचेरी कंदासीं, अली सां बि कचेरी कंदासीं, गाना बि ॿुधंदासीं। ऐं नंढड़ी क्यूट सी परी बि असां सां गॾु आहे, असांजी शहज़ादी असां सां गॾु आहे, त इन्हनि सां बि कचेरी कंदासीं। परी, आप स्कूल जाती हैं? कौन सी क्लास में? 3 में। तो स्कूल जाना अच्छा लगता है? बहुत या थोड़ा? वो क्यों? सुबह जल्दी उठना पड़ता है और फिर नींद आ रही होती है और फिर मामा डांटती होंगी कि उठ जाओ परी, बहुत लेट हो गए, है ना? ऐसा होता है? यस, होता है ऐसा। अच्छा, ये नेल्स बहुत प्यारे लग रहे हैं, मामा ने लगाए? तो मामा ने बोला नहीं कि नहीं तो अभी तो आप बहुत छोटी हैं? नहीं बोला। शोभा ये तंग करती है सुबह स्कूल के लिए? ये मुझसे रिक्वेस्ट होती है इनकी बस। अच्छा, हाँ, क्या? कि मुझे नहीं जाना पापा, यूँ फिर मैं थोड़ा सा लेकिन ये कि कुछ देर, 5-7 मिनट, क्योंकि वो जब नींद का एक वो होता है ना, लेकिन जब प्रॉपर उठ जाती हैं तो फिर जो है शौक आ जाता है कि नहीं अब जाना है। ये है नहीं, ये बहुत अच्छा है, बच्चों को स्कूल के लिए तैयार करना हम लोगों की ड्यूटी होती है। ऐं सभिनि खां मज़े जी ॻाल्हि जेका मां ख़ुशख़बरी, मां जंहिं शइ जो इंतज़ारु हुयो मूंखे न, बल्कि सॼी दुनिया खे, इवन सॼे पाकिस्तान में, तो माशाल्लाह असां आहिस्ता कोरोना फ्री थींदा था वञूं। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। आज सुबह जैसे ही मैंने न्यूज़ चैनल लगाया, सबसे पहली जो मुझे खुशखबरी जो नज़र आई, जो न्यूज़ मुझे नज़र आई कि बहुत कम रेशो जाके बचा है और शादी हॉल्स खुलना शुरू हो गए हैं, बाहर जी आउटडोर एक्टिविटीज़ स्टार्ट थी वयूं, इंडोर एक्टिविटीज़ स्टार्ट थी वयूं, शादी हॉल खुली विया, ऐं मतिलबु जेके गेट टुगेदर्स जेके बंदि थी वयूं हुयूं विच में, वरी सां उहे रौनकूं स्टार्ट थी वयूं आहिनि। ऐं इहो ज़रूरु चयो वियो आहे त तव्हां सिर्फ़ु कुझु अरसे लाइ अञा एहतियात कयो, जॾहिं आलमी सतह ते चयो वेंदो त मास्क रिमूव कयो, त पोइ असां बि मास्क रिमूव करे छॾींदासीं। तेसीं ताईं प्लीज़ मां तव्हांखे इहा ई रिक्वेस्ट कंदसि त हीअ अल्लाह जो शुक्र आहे, मस ही रेशो जाके घटि थियो आहे, अधु सिंधी अधु उर्दू चई वियमि, वञी घटि थियो आहे इहो रेशो। सो इनखे असांखे घटि छा बल्कि ख़तमु ई करिणो आहे, त उन में थोरी महिनत आहे। महिनत सिर्फ़ु इहा आहे, थोरी अञा हिमत कयो, मां बि कयां थी, तव्हां बि कयो, शोभी भाई बि करे थो, अली बि करे थो, अमानला बि करे थो, नंढड़ी हीअ परी वेठी आहे, मूंखे उमेदु आहे इहा बि मास्क पाईंदी हूंदी ॿाहिरि, पर तव्हां बि प्लीज़ अञा बि थोरो इहो एहतियात कयो जो हुनखे 100% जेकॾहिं ख़तमु करिणो आहे त मास्क ज़रूरु पाइणो आहे ॿाहिरि। जॾहिं गवर्नमेंट अनाउंस कंदी त मास्क फ्री थी वियो आहे असांजो मुल्क, सॼी दुनिया मास्क फ्री थी वई आहे, पोइ त सभिनि खां पहिरियों असां ई फ्री कंदासीं मास्क लाहे करे। सो तेसीं ताईं थोरो एहतियात आहे, ऐं उन खां पोइ असां इंशाअल्लाह पंहिंजी आम तौर ते जीअं ज़िंदगी गुज़ारींदा हुआसीं उअं ई गुज़ारींदासीं। त शोभी भाई बि हिते आहिनि, त मां चाहींदसि शोभी भाई खां अॼु ज़बरदस्त कोई गानो ॿुधूं। सोचा कुछ था मैंने, लेकिन जाहिर है होली का त्यौहार भी मतलब आ रहा है, तो मैं सोच रहा हूँ कि एक गीत होली के लिए हो ही जाए। बिल्कुल हो जाए, ये हम डेडिकेट करेंगे अपने डायरेक्टर इंडी शर्मा को, मेरे दोस्त भी और अपने फ्रेंड्स को, जो हमारा फ्रेंड सर्कल है। स्पेशली मैं अपनी फ्रेंड जिया का नाम लेना चाहूँगी, शी इज़ इन दुबई। तो जिया, हैप्पी होली टू यू, और आई होप यू डूइंग वेल। इंशाल्लाह मैं घर पहुँच के आपको कॉन्टैक्ट करूँगी। सो जब तक आप इंजॉय करें ये सॉन्ग। सोने की थाली में चूना परोसा, खाए गोरी का यार बलम तरसे रंग बरसे। रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे
ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे। लौंगा इलायची का बेड़ा लगाया, लौंगा इलायची का होय 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 होय, लौंगा इलायची का बेड़ा लगाया। चाबे गोरी का यार बलम तर से रंग बरसे, रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे। ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे। ओ रंग बरसे, ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे, रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे। ये जबरदस्त जबरदस्त। कैसा लगा परी फिर आपको बाबा का गाना? अच्छा लगा। तो बाबा को आप फरमाइश करती हैं घर में कि बाबा गाना सुना दे प्लीज? नहीं करती हैं? नहीं करती? नहीं। अरे आपके चाचू भी तो गाना गाते हैं। चाचू भी तो गाते हैं, फिर चाचू को बोलती हैं आप? नहीं। फिर जब फंक्शन में जाते हैं तो बोलते हैं। फिर घर पे नहीं? क्यों घर पे क्यों नहीं? घर पे तो और ज्यादा मजा आता है जब बाबा होते हैं चाचू होते हैं, फिर तो और ज़्यादा मज़ा आता है कि बोलते हैं कि मूड होता है कि बाबा चाचू प्लीज़ थोड़ी सी जैमिंग करते हैं, गाना सुनाएं। नहीं क्यों? बिल्कुल फरमाइश नहीं आती? बिल्कुल नहीं। घर पे कोई भी? हाँ, हालांकि खुद कभी कभी गुनगुना लेती हैं। हाँ, अगर फरमाइश नहीं है। परी आप गुनगुनाती हैं? थोड़ा सा गुनगुनाए ना फिर। Can you sing with me, परी? परी, can you sing with me? हाँ हाँ, बाबा के साथ। Come on, sing. कैसे? दिल है छोटा सा। से come on. छोटी सी आशा मस्ती भर मन में, छोटी सी आशा चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा, दिल है छोटा सा। वेरी नाइस जबरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह, गॉड ब्लेस यू। जी व्यूअर्स, ट्रांसमिशन बिल्कुल जारी है, वक्त फैक्टर ब्रेक जो जल्दी वापस ताज। खाने वालों को खाने का बहाना चाहिए, खाने वालों को खाने का बहाना चाहिए। वेलकम बैक व्यूअर्स, मैं तानसा हाजिर आई हूँ। बिल्कुल चटपटी खुशबू अची रही है, चटपटी खुशबू चटपटी खुशबू क्यों दिया? चटपटी शयूं हुई तो चटपटी खुशबू भी छो कोन थी सके। अच्छा परी, मैं थोड़ा सा इसको ढक्कन ऊपर करूँगी तो आप थोड़ा सा हो जाएगा, तो आपको वो हाँ लजीज थींदी आहे। हिन में तव्हां छा छा ऐड कयो आहे? हिन में पटाटा आहिनि, बसर हिकिड़ो बसर आहे, उनको हल्को हल्को ब्राउन कयोसीं। पोइ हुन में पटाटा जेके आहिनि बारीक बारीक कट करे उहे विधासीं, थोरो भुञी उनखे, टमाटा विझासीं। पोइ हुन में मसाला जेके आहिनि, इन जेके मेन जेको मसालो आहे सौंफ, ऐं नालो छा आहे, सौंफ आहे, हिन में कारा मिर्च आहिनि, हिन में लूणु आहे, ॻाढ़ा मिर्च आहिनि, कुटियल मिर्च आहिनि, वाह वाली भाई वाह, धनिया पाउडर आहे, ऐं मेन जेको हिन जो जेको आहे न, जेको जिसमें खुशबू अचे थी, कलौंजी आहे। कलौंजी जी खुशबू आहे न, उहे मां चवां थी। ॾिसो केतिरी माशाल्लाह खुशबू ऐं लज़ीज़, माशाल्लाह तव्हां ॾिसो, ॾिसण सां ई दिलि चाहे थो। इलाही ज़बरदस्त खुशबू अची रही आहे व्यूअर्स, सीरियसली बिलीव मी। मतलब कंहिं भी शइ में तव्हां जेकॾहिं सौंफ ऐड कयो था या कलौंजी ऐड कयो था त उन्हनि जी पंहिंजी ई खुशबू आहे। ऐं कलौंजी त हूअं ई बि चवंदा आहिनि त यूज़ करणु खपे, या सुनत में बि आहे, त बिल्कुलु तव्हां यूज़ कंदा कयो। कलौंजी इलाही डिफरेंट टेस्ट अची वेंदो आहे शयुनि जे अंदरि। काई भी सब्जी यूज़ कयो था, काई भी भाॼी ठाहियो था, कलौंजी ज़रूरु यूज़ कंदा कयो। माशाल्लाह हिनखे मां चाहींदसि पोइ ॾेई छॾियो तव्हां। मेरे ख्याल से रेडी आहे, बिल्कुल रेडी आहे। इनखे हाणे ऑफ करे छॾंदासीं। हाणे जेके पूरियूं आहिनि, जेके इनके अंदरि दाल अंदरि भरियल आहे, ठीकु आहे, उनखे असां जेको आहे बिल्कुलु
आराम सां ताकि हिन जी दाल जेका आहे ॿाहिरि न अचे न अचे। हाणे असांजो ऑयल जेको आहे बिल्कुलु नॉर्मल जिमें गरम थी वञे, घणो तेज़ गरम न आहे करिणो, न त असां पूरी घी विझंदासीं न त फटाफट उहो सड़ी न वञे, जेको हल्को गोल्डन ब्राउन करणो आहे। गोल्डन ब्राउन करणो। अच्छा हिन में त छा छा ऐड कयो आहे मैदे में? हिन में दाल आहे जी मसूर जी दाल जेका हूंदी आहे उन खे तव्हां पुसाए थोरी देरि पुसाए रखोसि ऐं हुन में पोइ अदरक लहसुन जो पेस्ट, लूणु ऐं ॻाढ़ा मिर्च इहे विझी हुनखे पचण न छॾींदो। जेॾी महिल भुञी वञे सुठे तरीक़े सां पोइ हुनखे पीहे, पोइ हिनखे हिन जे अंदरि असांखे ठीकु आहे। ऐं हीउ जेको डो जेको ठाहियो अथव हीउ मैदे जो आहे, मैदे में छा ज़ीरो आहे, छा लूणु आहे, तेल आहे ऐं पाणी सां, ॿियो हिन में सोडो वग़ैरह को कोन विधो आहे। तव्हां पंहिंजो पाण ई हिन जी पूरी जेका फूलजी वेंदी। ठीकु आहे, आज यहाँ पे देखते हैं। जी जी हाणे थोड़ा सा दूर ऑयल जेको आहे असांजो बिल्कुलु गरम आहे, असां विझंदासीं। वाह वाली भाई वाह। देखें सुर की आवाज आ रही है, इसका सुर की आवाज आ रही है। हमारा जो ऑयल है ना बिल्कुल रेडी है। इते कॉल भी वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी भेण केर पे ॻाल्हाए? मां मरियम पे ॻाल्हायां। कहिड़ा हाल तव्हांजा? ठीकु आहियो? ठीकु, अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ठीकु आहे? मां बिल्कुलु ठीकु आहियां। जी भेण छा चवणु चाहींदव? हेलो अदी मरियम, कॉल ड्रॉप थी वई भेण तव्हांजी। तव्हां असांखे ॿीहर कॉल करणु चाहियो त तव्हां बिल्कुलु करे सघो था। ऐं वाकई ही फूलजी वई आहे। हिन में तव्हां ये आप जो रेसिपी बताने के बहाने वहाँ पहुंची हुई है ना, ये नहीं करेगा। आपके भी दिल ये रेसिपी के बहाने वहाँ पहुंच गई, मैं तो आ नहीं सकता ना। अरे वाह, हिन में तव्हां सोडा भी न विधी आहे तॾहिं बि फूलजी वई। फूलजी वई आहे, ज़बरदस्त। मुझे ख्याल सां अञा थोड़ो ब्राउन कजे। ब्राउन थे थोड़ो। उन खां पोइ जेको आहे जेको रेडी थींदो जो असांजो ऑयल जेको आहे न बिल्कुलु टेम्परेचर जेको ऑयल जो आहे न हींअर सही आहे। घणो तेज़ हूंदो न त हू विझण सां ई हू सड़ी वेंदी, ब्राउन थी वेंदी, पोइ अंदरां जेका कची रहंदी आहे। सही। अच्छा हींअर जेकॾहिं ही फूलजे थी एतिरी त ई सोडा जेकॾहिं विझजे त विझी सघिजे थो? उन सां विझी सघो था, उन सां थोरी हार्ड थी वेंदो आहे। पोइ खाइण में जेको आहे न जीअं छा चवंदा रबड़ वांगुरु थी वञे, क्रिस्पी न थी थिए। हाणे तव्हां ही खाईंदा ही क्रिस्पी हूंदी जी। अच्छा ही क्रिस्पी आहे, ठीकु आहे बिल्कुलु। हाणे ये रेडी आहे। तव्हां हिनखे जेको आहे न कंहिं बर्तन में ताकि ऑयल हिन जो जेको ड्रेन थी वञे। वाह जी वाह, ज़बरदस्त। ॾिसो मैं कह रहा था बिल्कुलु कहिड़े फ्रेम में ॾेखारियां? हिते ॾेखारियो। एतिरी गोल्डन ब्राउन असां कई आहे। हिन जो ऑयल थोरो ड्रेन थी वञे त पोइ हिनखे ॿिए डिश में शिफ्ट कंदासीं। सो ज़बरदस्त लगी रही है। सो पहले देखा आपने कितनी मज़े की कचौरी बनी है? खाती हैं आप? शौक से खाती हैं? इतनी यम्मी होती है। और परी तो अब हर थर्सडे को आती है मेरे सिर्फ मेरी रेसिपी खाने के लिए है ना परी? फूले वाली चाचू आप बनाती इतने मजे की, मुझे हमारा दिल करता है कि हम आए थर्सडे को। ॾिसो आस्ते आस्ते हिन जे मथां जेको असांखे न ऑयल जेको आहे विझणो आहे ते पंहिंजो पान जेको न ई फुलंदी वेंदी। सही, ज़बरदस्त। तव्हां हिनखे तव्हांजी मर्ज़ी आहे, हिनखे वॾो बि करे सघो था, पर कचौरी अमूमन इहो साइज़ हूंदो आहे। जिन जे अंदरि दाल हूंदी आहे न, असांखे वधीक अगरि डिघो कंदासीं त दाल निकिरी वेंदी हुनजी। अच्छा ॾिसो माशाल्लाह। अच्छा इन खां नंढड़ा भी थोड़ा ठाहींदा आहिनि न? जी जी, वो तव्हां ते डिपेंड आहे, पर ही जेको साइज़ आहे न ही सही आहे, ही सही हूंदो आहे। सही। तो जी व्यूअर्स तव्हां बिल्कुलु या रेसिपी ट्राई करे सघो था। रमज़ान भी खैर सां अचे थो, रमज़ान भी खैर सां आहे, सेरी में भी इस्तेमाल करे सघो था, इफ्तारी में भी। बेस्ट रेसिपी आहे। कॉल भी वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खुश आहियो अदी? अल्हम्दुलिल्लाह। केर पियो ॻाल्हाए? मां लाड़कानी मां शाहिदा थी ॻाल्हायां। तव्हांजो मूंखे प्रोग्राम ॾाढो वणंदो आहे। हाणे ॾिसां थी लाइट हली वई अदी। थैंक यू अदी, थैंक यू। तव्हां ॾाढा प्यारा लॻंदा आहियो हर हिन प्रोग्राम में। मां तव्हांजे टाइम ते प्रोग्राम ॾिसंदी आहियां, पर अॼु ॾिसां थी त लाइट ई हली वई भेण। थैंक यू भेण, थैंक यू। ॿियो कुझु चवणु चाहींदव? हा, मूंखे हिकिड़ो इन भाउ खां गानो ॿुधायो सुठो को। जी जी, कहिड़ो? थोड़ी देर में अदी आऊं भी तांके गानो जबरदस्त ॿुधाईंदुसि। मां शेफ सां गॾु सिंगर भी आहियां। अली भी तांके गानो ॿुधाईंदो, पर मूंखे इहो ॿुधायो भेण त अली जेके तांके रेसिपीज़ वग़ैरह ॿुधाए थो त तव्हां घर में ट्राई कयूं आहिनि? अदी अञा ॾिसंदासीं पोइ सिखी वेंदासीं भेण। अच्छा अच्छा, सही। अॼु जी रेसिपी तव्हां ज़रूर ट्राई कजो। अॼु वारी रेसिपी तव्हां बिल्कुलु ट्राई कजो ऐं तव्हांजे घर वारा भी ख़ुशि थी वेंदा इंशाल्लाह। इंशाल्लाह इंशाल्लाह। अदी तव्हां ॾाढा सुठा लॻंदा आहियो किरण जी। अदी प्यारा लॻंदा आहियो तव्हां। अच्छा, थैंक यू भेण। प्रोग्राम
ड्रामन में भी सुठा लगंदा हो इन शो में ना सुठो था लॻो प्रोग्राम में भी। थैंक यू भेण, थैंक यू। तव्हां भेनरुनि जूं भाइरनि जूं मोहबतूं आहिनि, प्यार आहे। थैंक यू सो मच। ॿियो कुझु चवणु चाहींदो? तव्हां पंहिंजी फरमाइश त ॿुधायो। तव्हां ई ॿुधाईंदो न, तव्हां ई पंहिंजी गुनगुनाईंदो, मूंखे तव्हांजो गुनगुनाइण बि वणंदो वधी। तव्हां गुनगुनायो? मां गुनगुनाया? अच्छा जी अच्छा। पर अदी मां तक सिंगर ही कोन आया। ना जी तव्हां मूंखे लॻे थो तव्हां तो घर में भी गानो या काथे भी। हलो हलो पोइ तव्हां होल्ड ते ही रहो, तव्हांजे लाइ पोइ मां गुनगुनाया थी अॼु। शिव भाई बोला मैंने तुम्हारी गागर से। आप भी गाएंगे लेकिन परी भी गाएगी। कभी पानी पिया था प्यासा था मैं याद करूं, सुनो जरा गोरी तुम शर्माए के थोड़ा सा बस खाए के वो दिन याद करो, मैंने तुम्हारी गागर से कभी पानी पिया था प्यासा था मैं याद कर। वाह किरण, वाह जबरदस्त। ठीक है भेण। ओके थैंक यू अदी। ॾिसो मां तव्हां लाइ गुनगुनाए वरितो, बस ॿियो फरमाइश न कजो, इन खां वधीक कोन थी गुनगुनाए सघां। ॾिसो माशाल्लाह केतिरी ख़ूबसूरत तव्हांखे खुशबू ॾिसो केतिरी सुठी। खुशबू त ॾाढी सीरियसली ॾाढी सुठी अची रही आहे। ऐं कचौरियुनि सां गॾु जेका भुजिया आहे आलू जी उन जी बि अमेज़िंग खुशबू आहे। ऐं इनखे वधीक खुशबूदार करण जो जेको हिकिड़ो उन में कलौंजी जो इस्तेमालु कयो वियो आहे। कलौंजी जी लाजवाब खुशबू आहे कलौंजी जी। ॾिसो माशाल्लाह ही केतिरे बग़ैर सोडे खां ॾिसो। ये त वाकई मां पोइ ग़लती कंदी आहियां सोडा विझी करे। मां सोडा विझण सां जेको आहे बिल्कुलु तव्हां बग़ैर सोडे मूंखे आइडिया न हुयो त सोडा जेकॾहिं मां मतिलबु न यूज़ कयां त वधीक सुठो आहे, पर मां कंदी आहियां सोडा यूज़, हल्की मतिलबु थोड़ी यूज़ कंदी आहियां। हाणे ही तव्हां खाए ॾिसंदो न बिल्कुलु क्रिस्पी। न इंशाल्लाह मूंखे फील थिए थो हे वाकई क्रिस्पी हूंदियूं त बिल्कुलु कॉल बि वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। सलाम अहमद नवाज़ शारी सदार कोट मां। जी भाउ कहिड़ा हाल तव्हां ठीक आहियो? खैर तव्हां ख़ुशि आहियो? मां अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। जी भाउ खैर आहे, असांजी नंढी परी बि ख़ुशि आहे न? बिल्कुलु ठीक आहे अल्हम्दुलिल्लाह। शोभी भाउ जी न्याणी आहे? जी शोभी भाई जी नंढड़ी आहे। माशाअल्लाह। अॼु तव्हांजो प्रोग्राम ॾिसो था, कल्ह होली वारो प्रोग्राम बि ॾिठोसीं, तमामु बहितरीन प्रोग्राम हुयो। महिरबानी असांखे एडी शर्मा साहिब काल्ह न मिले स्पेशल प्रोग्राम, न त ॾाढो असां हिंदू भाइरनि सां वीचारनि सां हाल वाल कयो आहे। जी शामिल बि थियो आहे, ईअं होली में शामिल बि थियो आहे। बिल्कुलु भाउ थैंक यू। ॿियो कुझु चवणु चाहींदो? ना बस तव्हांजी दुआऊं हुजनि, दुआ पई कर त मौला सेहत सलामती ॾे। तव्हां बि दुआउनि में यादि रखंदा कयो, पंहिंजो ख़्यालु रखो। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़। माशाअल्लाह वाह छा खुशबू अची रही है शिव भाई, वाह जी खुशबू है। शोभी भाई को तो बस बहाना चाहिए। शिव भाई गानों में गाएंगे, थोड़ी देर में आपको भी टेस्ट कराएंगे। अली भाई जाहिर बात है एक रेकग्नाइज्ड रजिस्टर्ड शेफ हैं, तो जाहिर है इनके तो हाँ माशाल्लाह। शिव भाई कभी आपने इस तरह ट्राई किया? बहुत चीजें खराब की हैं। खराब क्यों की है? बहुत खराब की है। कुछ तो बनाते होंगे, कुछ तो अच्छा बनाते होंगे। कुछ हाँ वो मैं बता नहीं सकता हूँ। अंडा बॉयल तो कर लेते हैं। अंडा बॉयल चाय बना लेते हैं। परी बाबा ने कभी घर पे कोई चीज बनाइए क्या बनाए? सैंडविच बनाते हैं। बाबा बर्गर भी बनाते हैं, बाबा सैंडविच भी बनाते हैं। तो मतलब आपको कुकिंग आती है शिव भाई? तो आप खाते हैं खुद ही खाते हैं? कौन खाता है? परी खाती है। जबरदस्त। तो परी अच्छा बनाते हैं? सही से बनाता? मामा ज्यादा अच्छा बनाती हैं खाना या बाबा? दोनों। ये डिप्लोमेटिक। नहीं एक बताना है आपने। एक नहीं बताना है। अच्छा मैंने तो जब भी अपनी बेटी को बोला वो कहती बाबा, वो तो मुझे नो लिफ्ट कराती है। मैं कहती हूँ क्यों मैं नहीं हूँ क्या? अभी आप बाबा बैठे हैं इसलिए आप कह रही हैं, घर जाएंगे तो मामा बोलेंगी कि मेरी तारीफ क्यों नहीं की? नहीं बेचारी ने दोनों बैलेंस रखा ना, दोनों के लिए बोला है, बैलेंस रखियो बेचारी। इसने पहले सोच लिया घर जाना है। नहीं बिल्कुल, बच्चे तो फिर बच्चे ही होते हैं। ये ॾिसो माशाल्लाह हाणे तव्हां नती रख जीअं फ्राई थींदी आहे न, माण्हू रखंदो आहे न, त हू थी वेंदी नरम थी वेंदी आहे, पर हे ॾिसो तव्हां सोडोन में न आहे त कीअं क्रिस्पी रखी लॻी वाकई जबरदस्त। अच्छा तव्हां इनखे ऑयल लॻाए रखियो आहे हिन में? जी हाँ, इन ठा है जो रीजन
वो इन करे जो ये कंहिं बि बर्तन में रखंदासीं न असां चिंबड़ी पवंदी ऐं हुनजो जेको मसालो हो न निकिरी वेंदो कंहिं बि तव्हां ठाहे में भरे हुनजा कंहिं बि थां में रखो था उनखे हेठां थोरो ऑयल लॻाए पोइ उनखे रखो त पोइ आराम सां जेको आहे न उहो चिंबड़ींदो बि कान ऐं हुनजो मसालो बि हुनजे अंदरि फिलिंग थी वेंदी। ओके ठीकु आहे त बसि पोइ मुंहिंजे ख़्याल सां ऑलमोस्ट सभु शयूं रेडी आहिनि असां होॾे था हलूं तेसी ताईं तव्हां पंहिंजी तयारी कंप्लीट कयो चलें परी वहाँ पर आओ मैं तुम्हें ले चलूं कहाँ पर वहीं जहाँ कोई आता जाता नहीं। हाँ माय गॉड अब बाबा के पास आ रही हैं त जी व्यूअर्स बिल्कुल असां पंहिंजी होस्ट जो तव्हां गेस्ट जो वेट करे रहिया आहियूं इंशाल्लाह अची वियूं त तव्हांखे जॉइन कंदियूं न त तव्हां ई मां अली शोएब भाई असां सभई आहियूं अची वई आहे मुंहिंजे ख़्याल सां बसि थोरी देरि में अची वेंदियूं तेसी ताईं तव्हां ई मां कचहरी था कयूं परी भी आहे अली भी आहे शोएब भाई भी आहिनि क्या बोल रही है शोएब भाई कोई फरमाइश है परी की तो बताएं पूरी करें। इनकी एक ही फरमाइश है बस आपको पता है वहाँ मेकअप में जाना है इन्होंने ओ बाल कड़ी कलाने बाहर ॾिसो था व्यूअर्स माशाल्लाह एॾा त प्यारा हूंदा आहिनि हिकिड़ो ऐं उन खां पोइ उन नंढियूं नंढियूं ख़्वाहिशूं ऐं दिलि चवंदी आहे त ॿारनि जी नंढियूं नंढियूं ख़्वाहिशूं पूरियूं कजनि ऐं कीअं पंहिंजे बाबा सां मतिलबु माशाल्लाह सां अटैचमेंट आहे ऐं धीउनि जी हुई बि पंहिंजे पीउ सां ॾाढी अटैचमेंट हूंदी आहे त अल्लाह साईं हमेशह शोएब भाई खे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे ऐं हर पीउ खे मां चवंदी आहियां त हर पीउ खे अल्लाह साईं पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे जेसीं ताईं मतिलबु न्याणियूं आहिनि अगरि उन्हनि खे त स्पेशली न्याणियुनि जे लाइ बाबा ज़रूरु हुजे छो त मां वाक़ई मिस कंदी आहियां मुंहिंजो बाबा कोन्हे को मां हर दफ़े चवंदी आहियां शायदि तव्हां ॿुधी ॿुधी तंग बि ईंदा हूंदा पर मां ॾाढो मिस कंदी आहियां ऐं मां चवंदी आहियां त मां हली वञा हा मुंहिंजो बाबा न वञे हा माउ पीउ जेके हूंदा आहिनि न ॾाढा प्यारा हूंदा आहिनि इहे न वञणु खपनि बड़ी तकलीफ़ होती है शोएब भाई सीरियसली बड़ी तकलीफ होती है इंसान बेबस होता है कि किस तरह वापस ले आए क्या करें मतलब मैं तो कहती हूँ मुझसे सब कुछ ले लो मेरा बाबा मुझे दे दो हो नहीं सकता ना हो नहीं सकता खैर आज कोई सैड बातें नहीं करेंगे कोई भी सैड बातें नहीं करेंगे क्या बोल रही हैं परी मुझे भी तो बताएं आप उनको बता दें मुझे बताएं क्या बोल रही हैं आप क्या किया था अली तहां जी भी नंढियूं आहिनि माशाल्लाह त पोइ जी माशाल्लाह मां मुंहिंजूं ॿ नंढियूं आहिनि जी जी तव्हां लास्ट टाइम ॿुधायो हुयो जी जी तव्हां लास्ट टाइम ॿुधायो हुयो असांखे जी हा जेको नंढी आहे हुनजो निशा नालो आहे वॾी जेको आहे सखी नालो आहे हा 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 माशाल्लाह ॾाढियूं प्यारियूं आहिनि माशाल्लाह न्याणियूं प्यारियूं हा त उहे बि ईअं शरारतूं कंदियूं आहिनि बिल्कुलु शरारतूं कंदियूं आहिनि हाणे माशाल्लाह कुझु ॾींहंनि में शादी आहे असांजे घर में सही सही हाणे रोज़ मूंखे फ़ोन करे चवनि थियूं असांजे लाइ मेकअप बि अचे असांजे लाइ चूड़ियूं बि अचनि असांजे लाइ सैंडल बि अचे हर फरमाइश ऐं जे कराची मां अचे अच्छा मुंहिंजो मां ईंदुसि हुते ॻोठ मीरपुर ख़ासि असांजो ॻोठ आहे माशाल्लाह मीरपुर खां वॾो ज़िलो आहे जी 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 मुंहिंजो मां हुतां न असांखे कराची जी शइ खपे हुतां बाबा तव्हां वठी अचो अच्छा तव्हांजी फैमिली हिते नथी रहे न मुंहिंजे हिते ॻोठ आहे छो जो सॼी फैमिली मुंहिंजा भाइर वाली साहब त कोन्हे अमर हयात आहे त मुंहिंजी सॼी फैमिली जेका आहे हुते ॻोठ आहे हिते ईंदा आहिनि कुझु ॾींहं रही वरी वेंदा आहिनि छो जो हुते हुननि जी पढ़ाइयूं आहिनि हुते हर शइ आहे सॼी फैमिली आहे अमर खां बग़ैर नथा रही सघनि हा ज़ाहिर आहे पर तव्हां मिस न कंदा आहियो पंहिंजी फैमिली खे जी जी बिल्कुलु मिस कंदा आहियूं पोइ चकर लॻाईंदा आहियूं 15 ॾींहं महीने में वरी चकर लॻाईंदा रहंदा आहियूं छा कयूं हिते जॉब आहे असांजी जॉब जे करे हिते आहियूं ऐं माशाल्लाह प्रोग्राम्स वग़ैरह जे करे बाक़ी जीअं मौक़ो मिले थो ऐं इंशाल्लाह पंहिंजे घर वेंदा आहियूं बच्चनि खे टाइम ॾींदा आहियूं माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे पर केॾो हेक्टिक थी पवंदो आहे न ॿार हुते तव्हां हिते इंसान खे ॾिसो छा न करणो थो पए पंहिंजे औलाद जे लाइ हा उन्हनि बच्चनि जे करे ई ज़ाहिर सी ॻाल्हि आहे इंसान ॿाहिरि निकिरंदो आहे ज़ाहिर आहे तो देखें तो शोएब भाई कितना मतलब हेक्टिक होता है ना इंसान के लिए अपने औलाद के लिए कमाता है और उनके अच्छे फ्यूचर के लिए सारी चीज़ें करता है तो कैसे मैनेज करते हैं ये तो देखे मैं मतलब सोचती हूँ कभी कभी कहते हैं मैं तो मतलब इस बात का वो हूँ किरण के औलाद भी अल्लाह की नेमत है ना ये देखें आप और जितना जिसकी जो साहिब औलाद हैं सबसे पहले तो उनको शुक्र अदा करना चाहिए और जिनकी नहीं है उनके लिए दुआ है कि रब्बुल आलमीन उनको साहिब औलाद कर दे आमीन आमीन तो जब अल्लाह रब्बुल आलमीन इतनी प्यारी चीज़ हमें देते हैं ज़ाहिर है हमें तोहफे के तौर पर तो हमें उनका ख्याल भी रखना है सब कुछ करना है और यही वो जिम्मेदारी जिससे हम हर थकन से हर उससे दूर होके हम अपने टाइम को अपने काम को मैनेज करके इनके लिए सब कुछ करते हैं सही बात है और यही हमारे पेरेंट्स ने हमारे लिए किया है माशाल्लाह अच्छा शोएब भाई एक बात तो बताइए आप गिलगित बल्तिस्तान के हैं तो आपको कितना टाइम हो गया यहाँ पर
मेरी पैदाइश यहीं की है। अच्छा। लेकिन मुझसे जो पहले मेरे बड़े भाई हैं वो वहीं वो बॉर्न वहीं हुए, पैदा वहीं बल्तिस्तान में हुए। अच्छा। तो उनको वो लैंग्वेज पूरी कंप्लीटली आती है, मुझे थोड़ी आती है। सही। ये अम्मी कंप्लीट बोलती हैं, मेरी वाइफ है वो कंप्लीट बोलती है। सही। अब वो इनको भी सिखा रही हैं थोड़ा थोड़ा ये है। अच्छा, जो आपकी वाइफ है आपकी कजिन है? वो रिश्तेदार कह सकते हैं, रिश्तेदार कह फैमिली, सकते हैं, मतलब वो आपकी बरादरी के ही है, बलती है फैमिली वो में भी। बलती है। ओके, तो आप लोगों में बाहर करते हैं शादियां, नहीं करते? बाहर अब करना शुरू हुए? हो गया है, अब हो गया है। पहले नहीं करते थे, पहले भाई वाला निजाम था, बिल्कुल टीपू सुल्तान गर्दन काट देंगे, चंगेज खान की औलाद है। अब ज़ाहिर है, क्योंकि ज़ाहिर सिविलाइज हो गए, पढ़ रहे हैं, लिख रहे हैं, तालीम हासिल कर रहे हैं, तो जैसे जैसे शऊर आता जा रहा है वैसे वैसे। सही, नहीं बहुत अच्छी बात है, इसी तरह ही आगे बढ़ता है इंसान शादियां इधर उधर करके। क्योंकि आप तो खुद मतलब ज़ाहिर है गाँव का आपको पता होता है, लेकिन है बड़ा हसीन गिलगित, तो है बड़ा हसीन है माशाल्लाह, जाओ तो वापस आने का दिल नहीं करता। हमारे शायर कहते हैं ना, जन्नत पर गशामत बल्तिस्तान, यानी जन्नत की तरह हसीन है हमारा बल्तिस्तान। ऐसा ही है, बिल्कुल ऐसा ही है, बहुत खूबसूरत है। बिल्कुल या गाल भी तव्हां सां ज़रूरु शेयर करणु चाहींदसि त कल्ह जापान जो हिकिड़ो शहर छा नालो है, फिशी, क्या नाम था उसका, याद है आपको? फिशी कुमा कुछ यही नालो अथसि, उते ज़िलज़िलो आयो आहे 7.3 रेक्टर स्केल, मतलब एतिरो हैवी, ऐं जंहिंजा आफ्टर शॉक्स बि एतिरा भयानक हुया, जो मां वीडियोज़ राति ॾिसां पई, यकीनन तव्हां बि ॾिठियूं हूंदियूं, जो मतिलबु ॾिसी करे मतलब मां नथी एक्सप्रेस करे सघां, हालत ख़राब थी वई। तोबा तोबा पिया कयूं ऐं दुआ घुरो त अल्लाह साईं सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे। ऐं उन खां अलावा पोइ वरी हिते सुनामी जा अलर्ट बि जारी करे छॾिया अथनि, जो ख़ुदा न ख़्वास्ता सुनामी भी अची सघे थो, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे एतिरो हैवी अर्थक्वेक आयो आहे, त उन खां पोइ ज़ाहिर आहे समुंड भी पंहिंजी जाइ तां हेॾां होॾां थी वियो। त दुआ कयो अल्लाह साईं सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे। सॼी दुनिया हिन वक़्तु जेको आहे परेशान आहे, जाइ जाइ ते इहे शयूं बि थी रहियूं आहिनि, गिलगित जो बि ॿुधो हुयो, उते बि कुझु झटका वग़ैरह महसूसु थिया हुया। तो दुआ कयो अल्लाह साईं खां त अल्लाह साईं सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे। तो ईश्वर भाई, आप कहाँ कहाँ गए नॉर्दर्न एरियाज़ में? नॉर्दर्न एरियाज़ में अपने गांव तो खैर आदमी मैं गया ही हूँ, और उसके अलावा ये कह सकते हैं कि बल्तिस्तान हमारा आगे, यानी गिलगित से आगे है बल्तिस्तान। हाँ, वो बिल्कुल आगे है जी, क्योंकि वो बिल्कुल चाइना बॉर्डर के साथ है। तो उसके दरमियान जितने भी एक आगान आ जाता है, आगे और आ जाते हैं। अच्छा, आप एक और जगह है बहुत खूबसूरत है, मुझे नहीं पता कि आप पता नहीं गए हैं, पता नहीं, हम जैसे नारायण कागान की तरफ जाते हैं तो उससे पहले एक कट आता है मानसेरा का, बिल्कुल, ठीक है, मानसेरा से ही हम सीधा जाएंगे। अगर हम स्ट्रेट चलते गए भिशाम वाला रोड से भी हम अगर ऊपर ना चढ़े, हम लोग वहां से भी राइट टर्न ले लेते हैं, तो वहां पे एक जगह है छत्तर प्लेन। सुना है आपने? नहीं, गया नहीं हूँ, लेकिन बहुत खूबसूरत जगह है। हम लोग एक दफा रास्ता भटक गए थे, हम लोगों ने भिशाम से होकर हम लोगों ने गिलगित जाना था, लेकिन व्यूअर्स यकीन कयो, वो अल्लाह जी मर्जी ही छा हुयो, एडो कोई खूबसूरत एरिया है छत्तर प्लेन, एडो कोई खूबसूरत एरिया है, जेकॾहिं तव्हां सर्च कंदा गूगल ते या तव्हां यूट्यूब वग़ैरह ते उनजी वीडियोज़ ॾिसंदा त तव्हां पाण हैरान थी वेंदा त इहा बि काई खूबसूरत जगह आहे असांजे पाकिस्तान जे अंदरि। वाकई जंहिं पाकिस्तान विज़िट न कयो आहे, मां चवंदसि उन्हनि कुझु बि विज़िट न कयो आहे। तव्हां सभु कुझु विसारे छॾींदा, स्विट्ज़रलैंड ताईं तव्हां विसारे छॾींदा। स्विट्ज़रलैंड मां वञी चुकी आहियां। स्विट्ज़रलैंड हिकिड़ो आर्टिफिशियल शहर आहे, मतिलबु मां उनखे आर्टिफिशियल चवंदसि, जीअं मां दुबई खे आर्टिफिशियल चवंदी आहियां, का नेचुरल ब्यूटी कोन्हे का हुते, सभु कुझु आर्टिफिशियल आहे। इवन त तव्हां स्विट्ज़रलैंड जा इलाही एरियाज़ आहिनि जेके तव्हां उते ॾिसंदा। यूरोप सॼो सुहिणो आहे, मां इहो नथी चवां त नाहे यूरोप सुहिणो आहे, पर उते आर्टिफिशियल शयूं बि तमामु घणियूं आहिनि। ख़ूबसूरती असांजे पहाड़नि जी जेका आहे शायदि उहा न हुजे, छो जो दुनिया में मशहूरु आहे स्विट्ज़रलैंड, त स्विट्ज़रलैंड ॾाढो ख़ूबसूरत आहे, पर मां चवंदी आहियां असांजो पाकिस्तान वधीक ख़ूबसूरत आहे। ये हकीकत बात है। कुदरत ज़ाहिर कुदरती है, सब अल्लाह के नज़ारे हैं। नहीं, वो भी कुदरती है, वो भी अल्लाह ने ही चीज़ें बनाई है वहाँ पर, लेकिन जो नेचुरल जो चीज़ें हमारे पास हैं वो तो फिर आगे बहुत ज़्यादा उनको मॉडिफाई कर देते हैं, बहुत सारी चीज़ें नेचुरल से हटाकर अपनी तरफ से भी वो बनाते हैं। लेकिन सबसे अच्छी जो चीज़ मुझे वहाँ पे लगती है ना, वहाँ पे जो घर होते हैं ना शीशे के और वुड के, वो बड़े खूबसूरत लगते हैं। तो कॉल भी नरसिंह, हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी, अस्सलाम वालेकुम।
हाँ अदी जो जेको कुकिंग तो करे इन सां ॻाल्हाइणो आहे जो छा थो पचाए छा पियो पचाए बिल्कुल भा तांजो नालो छा नालो पुछण चाहींदस पहिरे तां खां हां हेलो मूंखे इन सां ॻाल्हायो जी 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 ॻाल्हायो महिरबानी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदा कीअं आहियो दुआ अल्हम्दुलिल्लाह एता मदद मां यो भाजी ऐं पचायो था ख़ैर त आहे खैर ताए पुछन था जी जी अल्हम्दुलिल्लाह सब खैर आहे वो यो ज़ाइफन के वेणु ॾींदो त बस ज़ाइफा थोरो घुमंदी वठंदियूं ऐं मर्द माण्हुनि खां कुकिंग कराए बस कॾहिं त असांखे घर वारनि खे बि आराम ॾियणो आहे न अदा ये तरह कयो न मर्दनि खे ईअं इहो घुर्ज कानू वरी मर्दनि जे हवाले था कयो सर अॼुकल्ह दुनिया में फेमस जेके बि उहे सभु शेफ मेल्स त आहिनि जी जी अदा कॾहिं कॾहिं तव्हां बि घर में पचाईंदा कयो त घर वारनि खे थोरो आराम भाभी जी ॾींदा कयो तव्हांजी बि थोरी एक्टिविटी थी वेंदी भा इन में कोई हर्ज कोन्हे को ये भी एक फन आहे औरतूं ठाहिनि मानी या मर्द ठाहिनि अॼुकल्ह सभु हिकु बराबरी आहिनि ऐं इन में कोई ये एक फन आहे हां फन आहे बिल्कुल एक फन आहे मज़ो ईंदो आहे इनखे सिखो ऐं तमामु सुठो फन आहे हां मज़ो ईंदो आहे जी मर्द ही शेफ आपको पता शेफ रहे हैं हाँ बिल्कुल जी बिल्कुल इतने बड़े बड़े माशाल्लाह आप इतने बड़े बड़े होटलों में जाते हैं वहाँ पे मर्द शेफ हैं और माशाल्लाह उनकी क्या हाथों में उनकी लज्जत है आपको क्या मैं बताऊं वही ॻाल्हि त मूंखे सम्झ में कोन्हे थी आहे त इहा लज़त जेका अचे थी उहा कीअं थी अचे पई कुदरती आहे हिकिड़ी बस ये हाणे सीक्रेट आहे सीक्रेट आहे न मतलब कुछ त आहे न जी जी ये सीक्रेट आहे इहो सीक्रेट मां पुछंदसि कोई शेफ कोन ॿुधाईंदो हा न जी इहो मां सोचींदी आहियां का त ॻाल्हि आहे छो त असां बि ठाहियूं था घर में असां बि मतिलबु मानी पचायूं था पर उहो टेस्ट ठीकु आहे पंहिंजी जाइ ते सुठो आहे अच्छा सबका अपना टेस्ट अलग है हर इंसान के हाथ का अपना टेस्ट होता है क्योंकि एक चीज जैसे ये मैं कचौरी बना रहा हूँ सब बनाते हैं अगर जैसे मेरे हाथ का भी टेस्ट है वो होगा और आप बनाएंगे तो आपके हाथ का अपना टेस्ट है चीज वही है वही चीज इसमें जाएगी मैं बनाऊंगा तो कोई खाएगा ही नहीं अली भाई नहीं आप माशाल्लाह नहीं शिव भाई आप कह तो रहे हैं कि परी तो बता रही है ना क्या बनाते हैं तो आप भी शेफ ही हैं भाई वो तो मेरी प्यारी बेटी है ना वो मुझे वो तो तारीफ ही करनी है उसने नहीं वो तो बात आपकी बिल्कुल ठीक है मैं एग्री करती हूँ लेकिन घर में कोई और भी तो खाता होगा ना नहीं इसके सिवा कोई नहीं खाता क्यों शोभी भाई ऐसा क्यों जुल्म है यही मेरा मान रख लेती है चलो बाबा ने बनाया खा लो जबरदस्त और आंटी तो वैसे ही बहुत अच्छा खाना बनाती होंगी है ना यार आप लोगों की वो रोटी का नाम क्या है वो जो बड़ी वाली जो रोटी है हाँ मैं हमेशा भूल जाती हूँ बना के ले आऊंगा एक काम करूंगा लेकिन वो खत्म नहीं होगी आपसे नहीं वो बहुत बड़ी रोटी होती है और माशाल्लाह बहुत थिक भी होती है एक और भी होती है ना जिसके अंदर कुछ कीमा शिमा कुछ डालते हैं आप लोग वो भी बड़ा टेस्टी सा होता है आपने कहाँ खाया ये बताएं ये मैंने गिलगित में खाया था तो गिलगित में अलग है ये गिलगित में मैंने खाया था बहुत भूख लगी हुई थी रोटी बहुत बड़ी थी माशाल्लाह लेकिन खा ली थी बहुत भूख लगी हुई थी जी व्यूअर्स वक्त हुआ एक ब्रेक जो जल्दी वापस आ जाओ वेलकम बैक व्यूअर्स में तव्हां सां मुहाज़िना आहियूं ऐं बिल्कुलु जंहिं मां तव्हां सां ॻाल्हि कई त असांजी गेस्ट थोरी देरि में अची वेंदी त बिल्कुलु अची वियूं आहिनि माशाल्लाह सां ॾाढी टैलेंटेड आहे होस्ट भी आहे एक्ट्रेस भी आहे मॉडल भी आहे टिकटॉकर भी आहे यूट्यूबर भी आहे मुंहिंजे ख़्याल सां तव्हां सभिनीनि जी फेवरेट असां सभिनीनि जी फेवरेट द वन एंड ओनली सैरिश भुट्टो असां सां गॾु आहिनि सो उन्हनि खे वेलकम कंदासीं उन्हनि सां कचेरी कंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो बिल्कुलु ठीकु ठाक तहां सां मां नाराज़ आहियां थी था सघो हिकिड़ो त लेट आयो ऐं ॿी ॻाल्हि आहे त इलाही अरसे खां तव्हां ग़ाइबु आहियो मां स्क्रीन ते हुयसि मतिलबु ईंदी आहियां वरी थोरो स्पेस ॾींदी आहियां सभिनीनि खे जॻह मिले आहिस्ता आहिस्ता ये जहिड़ा पोइ था कयो पहिरियों ॿुधायो कीअं आहियो सैरिश ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक ऐं माशाल्लाह ॾाढो सुठो थो लॻे तव्हांखे ॿीहर हिते ॾिसी करे थैंक यू ऐं तव्हांखे ॾिसी बि मूंखे बेहद ख़ुशी थी मतलब वापस मुके वो फीलिंग्स हुए पियो अचन पंजे ड्रामन वाली फीलिंग्स हुए ही ने वाकई मां वे डी नथी विसारे सगा असा जो एकड़ो पूरो एकड़ो सोप असा कयो हो कोरो कागज जी बिल्कुल कोरो कागज प्लस में बिया भी असा जा 5 डेज होया आई पंजो जो प्लेस होया इलाही कम कयो गड आई वो याद आ
उन टाइम सैरिश जेको आहे नई नई आई हुई, सैरिश जी मदर जेका आहे अपन नाहिद, उनखे त काफ़ी टाइम थी वियो कमु कंदे, पर सैरिश उन टाइम बिल्कुलु न्यू टैलेंट हुई। त सैरिश हिकिड़ी मतिलबु काफ़ी ड्रिनल हूंदी ही, गुमसुम हूंदी ही, नर्वस हूंदी ही, शाय हूंदी ही, डायलॉग डिलीवरी में भी थोड़ो ड्रिजंदी ही, पोइ थोड़ो उनखे चेयर अप कंदा हुआसीं त न सैरिश यू आर डूइंग गुड, यू आर डूइंग वेल। त पोइ उन खां पोइ जेको आहे सैरिश माशाल्लाह सां आहिस्ता आहिस्ता सेट थी वेंदी ही। पर अॼु उहो ॾींहुं आहे जो माशाल्लाह सां टॉप एक्ट्रेसिस में सैरिश जो नालो ईंदो आहे ऐं माशाल्लाह काफ़ी सुठा प्रोजेक्ट आहिनि हिननि जे क्रेडिट ते। सो इहो सफ़र तव्हांजो कीअं रहियो? ॾाढो मज़ेदार रहियो। इनखे बेसिकली मज़ेदार खणी हलियसि मां, मतिलबु चंचल मस्ती कंदी वरितंदी हुअसि हमेशह मां। आहिस्ता आहिस्ता बसि क्रॉस करे वरी थोरो स्पेस ॾिनो, वरी स्टडी जी तरफ़, छो जो जेको आहे एजुकेशन तमामु ज़रूरी आहे। हर घर में जेको आहे न, मतिलबु तव्हां मैसेज बि ॾींदा की त एजुकेशन पंहिंजे बारे में, ऐं असां आर्टिस्ट आहियूं त असांखे बि लाज़मी आहे त असां एजुकेटेड हुजूं ऐं असां काॾे बि वञूं त असांजो हिकिड़ो प्रोफाइल जेको सिंधियुनि जो इन्हनि माण्हुनि सोचो आहे उहो न आहे, नेगेटिव न आहे, पॉज़िटिव बि आहे। पर मूंखे बेहद मतिलबु इलाही सुठो लॻो जॾहिं मां ॿीहर रीएंट्री कई ऐं मां प्रोजेक्ट कया हिते KTN ते कया, 2 प्रोजेक्ट कया माशाल्लाह सां, उहे ॾाढा ज़बरदस्त हिट विया। प्लस में हिकु नई शइ मूंखे मिली, मूंखे इहो पियो लॻे ॼण मां हाणे आई आहियां, त इन करे मूंखे अहिड़ो कुझु बि फील न थियो। सभु उहे ई पंहिंजा ई आहिनि, सभु उहे कैमरामैन, सभु पंहिंजा आहिनि। बिल्कुलु आहिनि ऐं तव्हांखे काफ़ी मिस कंदा हुआसीं। काफ़ी अरसे खां तव्हां जेको आहे KTN जी स्क्रीन ते नज़र न पिया अचो, त मां अक्सर करे पुछंदी रहंदी हुयसि तव्हांजे बारे में, छो जो तव्हां सां हिकिड़ो सुठो वक़्तु गुज़रियो आहे, आपा सां हिकिड़ो वक़्तु सुठो गुज़रियो आहे ऐं सुठा कुलीग रहिया आहियूं, गॾु कमु कयो आहे। सो मां हमेशह सैरिश खे पंहिंजी नंढनि भेणुनि वांगुरु सम्झो आहे त माशाल्लाह हिकिड़ो सुठो हिकिड़ो जर्नी असां चई सघूं था त असांजी जर्नी रही आहे। माशाल्लाह हींअर कहिड़ा प्रोजेक्ट्स पिया हलनि तव्हांजा, या तव्हां कुझु गैप वरितो आहे? हींअर थोरो मां स्पेस पाण कयो आहे। मां चाहियां थी कुझु हिकु अञा नई शइ अची वञे, छो जो मां होस्टिंग बि करे छॾी, ड्रामा साइड में अची वियसि ऐं सॉन्ग्स जे तरफ़ त एतिरो शुरू खां ई एतिरो मां इन न रही। पर मूंखे हिकु अहिड़ी शइ खणी अचणी आहे जंहिंमें एजुकेशन जे हवाले सां हुजे, जंहिंमें असांजे प्रोग्राम जे थ्रू हर उन ॿार खे एडमिशन मिले या हर उन बॉय खे जेको यूनिवर्सिटी जॉइन करणु चाहे। छो जो अॼुकल्ह सेमिस्टर जी जेका फ़ी आहे 75,000 आहे। अगर वो 2 महीननि खां पोइ 75,000 अगर वो पे तो करे त उहो कमाईंदो छा, घर छा खणी वेंदो, या हो कीअं मैनेज कंदो। त उन जे लाइ हिकु अहिड़ो प्रोग्राम जंहिंमें असांजी गवर्नमेंट भी उन्हनि खे सपोर्ट करे, असां भी उन्हनि खे सपोर्ट कयूं, व्यूअर्स जेके ॾिसनि था उहे भी उन्हनि खे सपोर्ट कनि, ताकि असांजे सिंध जी जेके नई जनरेशन आहे जेकी भी आहिनि, अगरि उहे ॿाहिरि कंहिं कंट्री बि वञनि उते जॉब कनि त उहे चवराइनि था हा असां सिंधी आहियूं ऐं असां प्राउड था कयूं। माशाल्लाह सुठी सोच है तव्हांजी, पर इहो तव्हां कुछ इन लाइ स्टेप खयो आहे, तव्हां कुछ कयो था? जी बिल्कुलु, इहो बिल्कुलु लाइन अप थी चुको आहे और सॼो सेट वग़ैरह हर शइ उन जे हवाले सां PTV ते इहो मां स्टार्ट कयां पई। माशाल्लाह माशाल्लाह। सो इन करे मां उन ते बि वर्क कयां थी ऐं इंशाल्लाह सभिनी साम्हूं हूंदो। इंशाल्लाह ऑल द बेस्ट तव्हांखे। ऐं ॾाढो सुठो हिकिड़ो तव्हां स्टेप खयो आहे एजुकेशन जे हवाले सां। कोई एतिरो न सोचींदो आहे, छो त मां हमेशह हिकिड़ी शइ चवंदी त एजुकेशन ज़रूरी आहे। बिल्कुलु असां सभिनीनि जे लाइ चवंदा आहियूं त एजुकेशन तमामु ज़रूरी आहे, अॼुकल्ह जे ॿार जे लाइ त हूअं ई ज़रूरी आहे। त इहो हिकिड़ो सुठो स्टेप आहे सैरिश जे लाइ ऐं मां तव्हांखे ऑल द बेस्ट चवणु चाहींदसि ऐं इंशाल्लाह तव्हां हिन में कामयाब थींदा ऐं तव्हांजे थ्रू इलाही जेके ॿार आहिनि उहे एजुकेट थींदा। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं इलाही केतिरा मिसाल असांजे साम्हूं आहिनि, के सदर थी विया आहिनि, के किथां जा मतिलबु प्रेसिडेंट आहिनि ऐं उहे हिकु बस ड्राइवर जो सन हुयो जेको अॼु उहो अमेरिका जेके स्टेट आहे जंहिंजो प्रेसिडेंट आहे। सो अहिड़ा इलाही किस्सा आहिनि, अहिड़ा इलाही माण्हू आहिनि। लाइक KFC हर कोई खाईंदो आहे, पर उन माण्हू जी जेका हिस्ट्री आहे उहो हिकिड़ो ग़रीब ख़ानदान जो हिकु माण्हू जंहिंजो फादर उन्हनि खे छॾे हले वियो, जंहिंजी उन पंहिंजी उम्मीद कॾहिं न छॾी, एजुकेशन बि कंदो रहियो, गाॾियूं साफ़ कंदो हुयो, बूट पॉलिश कंदो हुयो, आहिस्ता आहिस्ता अॼु उनजी जेतिरियूं बि कंट्रीज़ आहिनि सिर्फ़ु 7-8 कंट्रियूं छॾे बाक़ी पूरी दुनिया में ब्रांचेस आहिनि KFC जो। सो अहिड़ा माण्हू आहिनि ऐं असां बि उन्हनि माण्हुनि वांगुरु ई आहियूं। असांखे बि उहो ई दिमाग़ आहे, असां बि अॻिते वधी था सघूं। इंशाल्लाह इंशाल्लाह बिल्कुलु। ते कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भेण छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। केरु पियो ॻाल्हाए भाउ? नवाब शाह खां मज़हर अली बलोच। जी जी, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? दुआ लॻी पिया,
भेण मां त सभिनी खे होली जूं पहिरीं मुबारकबाद थो ॾियां मां। खैर मुबारक, खैर मुबारक। ऐं गानो ॿुधाइण चाहियां थो। जी जी ॿुधायो। दिल का आलम क्या बताऊं तुझे, एक चेहरे ने बहुत प्यार से देखा मुझे, दिल का आलम क्या बताऊं तुझे। हाँ भेण कीअं पसंदि आयो? जबरदस्त जबरदस्त भाउ, बिल्कुलु पसंदि आयो। मां सभिनि खे डेडिकेट थो कयां भाई, शोभी खे, नंढड़ी खे, अवां खे, सभिनि खे। थैंक यू भाउ, थैंक यू। मुंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। ऐं मुंहिंजे ख़्याल सां तव्हांखे ख़बर आहे असां वटि किचन सेगमेंट आहे। अली समूह खे त तव्हां सुञाणो था माशाल्लाह सां, मोस्ट टैलेंटेड शेफ ऐं सिंगर भी आहे। अच्छा गाईंदे गाईंदे तव्हां कुकिंग कंदा आहियो? जी मुंहिंजो हिकिड़े सॉन्ग जे मतलब ड्यूरेशन में ही, हिकिड़ो पूरो सॉन्ग हुजे ड्यूरेशन में ही, कहिड़ी डिश जल्दी सां ठाहे वेंदो? गानो त 3 मिनट जे अंदर जो मां करे वेंदो आहियां। 3 मिनट में छा ठाहे था सघो? 3 मिनट में त अंडो आमलेट ठाहे सघां। भाॼी जी नथी ठाहे सघे। हा सही था चओ। तव्हां ठाहियो? मां भी इहो अंडो ठाहे थी सघां, बाक़ी दिमाग़ ख़राब करे थी सघां। 3 मिनटनि जे अंदर दिमाग़ ख़राब करे था सघो। ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। इहो बि हिकिड़ो टैलेंट आहे। इहो बि हिकिड़ो टैलेंट आहे, छोकिरनि खे हुजणु खपे अहिड़ो। ऐं ज़रूरी आहे, न त तव्हां पाण जेको आहे न इंसान जेको फ्रस्ट्रेशन में हलियो वेंदो आहे, एंज़ाइटी में हलियो वेंदो आहे, मां चवंदी ॻाल्हायो, एतिरो ॻाल्हायो तव्हांजे अंदर मां सभु शयूं ॿाहिरि निकिरी वेंदियूं। ऐं अॻियो भले चरियो थी वञे। अॻियो ख़ैर आहे, उहो वीचारो बर्दाश्त करे। अगरि करे सघे थो त करे, नथो करे सघे त कन बंदि करे। अच्छा तव्हांखे कहिड़ी डिश पसंदि आहे? तव्हां खाधे में छा वणंदो आहे? मूंखे जेका डिश पसंदि आहे उहा फिश, उहो मूंखे पंहिंजे हथ जी ठहियल बस। अच्छा बस। हा अम्मी जे हथ जी न, हालांकि तव्हां वारी कुकिंग सुठी आहे। अम्मी वारनि खे सभिनीनि खे, हा अम्मी जी माशाल्लाह ॾाढी ज़बरदस्त आहे, पर अम्मी वारनि खे सभिनीनि खे मुंहिंजी सिर्फ़ु फिश वणंदी आहे ऐं ॿियो खीर, बस उहो सिर्फ़ु यूनिक हूंदी आहे। अच्छा हा। खीरणी में छा ठाहींदा आहियो? मतलब कीअं ठाहींदा आहियो खीरणी? खीर में जेको आहे माण्हू मिक्सर विझंदा आहिनि, सभु शयूं विझंदा आहिनि, पैकेट्स विझंदा आहिनि। मां उन में उहे त विझंदी आहियां, प्लस में मां खोयो घणो विझंदी आहियां ऐं घणियूं शयूं उन में ड्राई फ्रूट वग़ैरह, त उन में थोरो टेस्ट जेको आहे उहो चेंज थी वेंदो आहे। सही सही, ज़बरदस्त। त पोइ हींअर असां तव्हांजे लाइ बि इलाही ज़बरदस्त शइ ठराई आहे। हिते असांखे ख़बर हुई त असांजी मोटू अचे थी, मोटू चटोरी दोस्त असांजी अची रही आहे, प्यारी सहरिश अची रही आहे। सहरिश खे खाइण ॾाढो वणंदो आहे। असां जॾहिं बि शूट ते हूंदा हुआसीं ऐं जॾहिं बि असां ब्रेक ते हूंदा हुआसीं, असां चवंदा हुआसीं त बसि जल्दी सां शूट पैकअप थिए, जान छुटे, घर वञूं। सहरिश चवंदी मूंखे बुख लॻी आहे। सहरिश बिरयानी ॾाढी खाईंदी। हा यादि अथव? ॾाढी पसंदि बिरयानी। ऐं ॿियो शाम जे टाइम में जॾहिं लाइट वेंदी हुई त असां चाट खाइण हलंदा हुआसीं। वाकई उन वक़्तु असांजी हिकिड़ी ॾाढी सुठी दोस्त हूंदी हुई, हाणे त वॾो माण्हू थी वई आहे, अल्लाह सां हिन ख़ुशि रखे। ॾाढी बहितरीन। ऐं हिन टाइम सां गॾु हलंदा हुआसीं। हा बिल्कुलु। असां जी फातिमा मंगी। न फातिमा जी ॻाल्हि नथी कयां, बाक़ी तव्हां हुयो, मां हुयमि ताहिरा भुट्टो, जी त ॻाल्हि कयां जेका आहे दुआ भुट्टो। जी दुआ भुट्टो साहिबा, एमपी अला एमएनए व्हाटएवर। सो बिल्कुलु असां जेको आहे सर्व कंदासीं। जी अली तव्हां गानो बि ॿुधाईंदो? जी मुंहिंजो गानो बि आहे ऐं थोरी देरि में इंशाल्लाह तव्हांखे गानो बि मां तव्हांजी हेल्प करायां थी न। जी श्योर। जी सो बिल्कुलु। कचौरी त खाईंदा हूंदो सहरिश तव्हां? बिल्कुलु। ऐं तव्हांखे ख़बर आहे कचौरी चाट शौक़ीन है न? सो वाओ, ज़बरदस्त लॻी रही आहे। नाइस। भुजिया त ॾाढी सुठी ठही आहे। हाणे आ जाए पहिरीं थधी थियण खां पोइ आ जाए। अच्छा कचौरी खे ॾिसी करे तव्हांखे कहिड़ो गानो यादि ईंदो आहे? खाने वालों को खाने का बहाना चाहिए, है ना शुभी भाई? थैंक यू थैंक यू। एड़ा हुंदा मेज़बान जेको मां वरी एड़ो गेस्ट आया जेको मतलब गॾु वेही रहंदो आहे, जा मां तव्हांजी आहियां। तो बिल्कुलु असां जेको आहे टेस्ट बि कंदासीं, व्यूअर्स खे बि ॿुधाईंदासीं त जेको आहे हिन जो टेस्ट कीअं आहे, ऐं अली खां गानो बि ॿुधंदासीं, असां खाईंदासीं, इंजॉय कंदासीं, ऐं अली असांखे गानो ॿुधाईंदो। परी खे मां खरायांसि थी, है ना परी? तो शुभी भाई अली का गाना हो जाए यहाँ पर एक। मजेदार गाने भी बनाते हैं। बिल्कुलु इते बि अली जो गानो असां इंजॉय कंदासीं ऐं असां गॾु गॾु खाईंदासीं बि। ऐं माशाल्लाह ॾाढी सुठी खुशबू अची रही आहे। तव्हां हीअ रेसिपी ज़रूरु ट्राई कजो,
ॾाढी ईज़ी आहे ऐं तव्हांखे उमेद आहे त पसंदि ईंदी। मां भी ट्राई करे ॾिसां। ज़बरदस्त टेस्ट अथसि वाकई। तव्हांखे पसंदि आयो? मूंखे ॾाढो ऐं जेको कुरकुरी क्रिस्पी थी आहे वाकई। हा सोडो न विझण जे करे क्रिस्पी आहे। अच्छा सोडा विझण सां क्रिस्पी थींदो आहे अञा वधीक उहो शइ? क्रिस्पी न थींदो आहे, वो छा आहे कि थधे थियण खां पोइ न नरम थी वेंदो। अच्छा टाइम तव्हां गरम गरम जे खाईंदो त मां उहा ई ॻाल्हि कयां पई अली खे, त मां चयो मां सोडा विझंदी आहियां। मां बि विझंदी आहियां। ऐं समोसनि जी जेका पट्टी ठहंदी आहे उन में बि असां सोडा विझंदा आहियूं ताकि उहो फूलजे। हा वाकई तव्हांजो हिन में सोडो न आहे पर हे ॾाढो कमाल तोखे ॾिसण सां ही दिलड़ी ठरी, तोखे ॾिसण सां ही दिलड़ी ठरी। खिलत सही मूंसां मिलत सही, खिलत सही मूंसां मिलत सही, खिलत सही मूंसां मिलत सही, खिलत सही मूंसां मिलत सही। ओ सुन परी थोरो खिलत सही, ओ सुन परी थोरो खिलत सही, खिलत सही मूंसां मिलत सही। वाह जी वाह, जबरदस्त। खिलण सां छा कॉन्सेप्ट आहे? माना खिले त पोइ मिले न त न मिले ई न। बस उनखे मनाइण जे लाइ खिलणो पवंदो आहे न। न न हो त तव्हां था चओ न त खिलत सही मूंसां मिलत सही, माना हुन जी खिल का एॾी ज़बरदस्त आहे या रोज़ बुरुश कंदी आहे सुबुह जो दंद चमकाईंदी हूंदी न तॾहिं माना खिल। अच्छा इन शायरी कंहिंजी आहे? शायरी मुंहिंजो कज़न आहे मंजूर मीराणी। अच्छा ऐं तमामु ख़ूबसूरत शायरी हूंदी आहे। विच में सारियो केरु आहे? सॉरी विच में जेको सारियो उहो केरु हुयो? वो तो हाणे सीक्रेट आहे। हलो जबरदस्त माशाल्लाह, ॾाढो जबरदस्त तव्हां ठाहियो आहे कचौरी। टेस्ट ऐं तव्हांजो आवाज़ छा कॉम्बिनेशन। माशाल्लाह माशाल्लाह, थैंक यू अली, थैंक यू जी। सैरिश त तव्हां कुकिंग में तव्हां ॿुधायो तव्हां फिश ॾाढी सुठी ठाहींदा आहियो ऐं वेचारो सुठो ठाहींदा आहियो। उहो त हा ज़रूरी आहे। ऐं तव्हां ॿाहिरि काॾे आउटिंग करणु वञो था त उते तव्हांखे वधीक जेको आहे फूडी त तव्हां हूअं ई आहियो? बिल्कुलु मां फूडी आहियां। मूंखे जेको आहे डिफरेंट जेके डिशेस आहिनि उहे ट्राई करणु, या न्यू जेके रेस्टोरेंट ओपन हूंदा आहिनि, ओपन थींदा आहिनि त उन्हनि जी डिशेस जेके आहिनि स्पेशल जेके उन्हनि जूं हूंदियूं आहिनि उहे ट्राई करणु बेहदि पसंदि हूंदो आहे। ऐं स्पेशली मूंखे जेके सैलेड हूंदा आहिनि मूंखे उहे ॾाढा मतिलबु अट्रैक्ट कंदा आहिनि। मां चवंदी इहे सभु ट्राई कयां। अच्छा मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखां ज़रूरु पुछणु चाहींदसि त जीअं कोविड वारो टाइम हुयो ऐं इलाही जेके असांजी एक्ट्रेसिस आहिनि उन्हनि जेको आहे हिकिड़ो बिज़नेस स्टार्ट कयो, फूड जो कंहिं बिज़नेस स्टार्ट कयो, कंहिं कुझु कयो, त तव्हां कोई अहिड़ो बिज़नेस स्टार्ट कयो आहे या बसि ईअं वेठा आहियो तव्हां? मां हिकिड़ो कमु कयो, मां पंहिंजे आर्टिस्टनि सां गॾु बीठी हुयसि। सही, मां बसि एतिरो कमु कयो त मां उन्हनि जी सपोर्ट जेका आहे न छॾी, मां उन्हनि सभिनीनि सां गॾु बीह रहियसि। अपसेट न आहे थियणो, असांखे हिन शइ सां फाइट करिणो आहे ऐं अॻिते वधिणो आहे बसि। सही, माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे। तव्हां इलाही होस्टिंग कई, इलाही एक्टिंग कई, तव्हांजो सभिनि खां फेवरेट कैरेक्टर अॼु ॾींहं ताईं जेको तव्हां कयो हुओ वो कहिड़ो हुयो? कोरो कागज़। कोरो कागज़ में त तव्हांजो हिकिड़ो लुक ई चेंज हुयो न, टॉम गर्ल जेका टाइप जो पाती हूंदी, बिल्कुलु। ऐं सभिनी खां डिफरेंट कैरेक्टर, छो जो असां हर ड्रामे में हिकु सेंसिटिव, हिकु मासूम छोकिरी जंहिंजे मथां ज़ुल्म थींदो आहे या हिकु वैम्प जेका हूंदी आहे उहा हूंदी आहे। ऐं हू जेको हुयो न मतिलबु हिकु डिफरेंट हुयो बिल्कुलु, ऐं लुक डिफरेंट ऐं ॻाल्हाइण डिफरेंट। मतिलबु छोकिरी थी करे मां हिकिड़ो छोकिरे जो कैरेक्टर जेको आहे उहो निभायां पई। ज़ुल्म खे तव्हांजे मथां हा खोड़ ज़ुल्म खे अॼु सभु हिसाब वठंदी, एॾी अरसे खां पोइ मिली आहे मूंसां, अॼु उहे सभु चुन चुन के बदले लूंगी। सैरिश डन हो गया। सही, त तव्हां अॻिते कुझु डायरेक्शन वग़ैरह जो सोचियो आहे? तव्हां डायरेक्शन छोकिरो ठही हुई में डायरेक्टर, जॾहिं सभु डायरेक्टर थींदा त कमु केरु कंदो? मां कमु कंदसि। सही, त इन करे उहे सभु डायरेक्टर हुजनि, असां मासूम आर्टिस्ट आहियूं, असांखे जेको सुठो कमु ॾींदासीं कंदासीं। अच्छा विच में माशाल्लाह तव्हांजी रूबी अली सां जोड़ी ॾाढी फेमस हुई। बिल्कुलु। त हींअर बि दोस्ती आहे या? मतिलबु कॾहिं कॾहिं सलाम दुआ, छो जो उहो बि पंहिंजी रिकॉर्डिंग्स वग़ैरह में बिज़ी हूंदी आहे। मुंहिंजो मॉर्निंग शो स्टार्ट थी वियो त मां वरी उते हिकु मतिलबु ॿिए कंहिं चैनल ते हुयसि ऐं उते मां कमु कयां पई, त हाणे उन तां बि स्पेस ॾिनो आहे। ज़ाहिर आहे बेसिक त असांजो हे ई आहे, KTN ई आहे, हितां ई असां ठहिया आहियूं। ऐं प्लस में जेको आहे सभिनी जी पंहिंजी पंहिंजी हिकु थींदो रहंदो। सो
इहो आहे किथे अगरि मुलाक़ात थी वेंदी त छो न सलाम दुआ थींदी रहंदी आहे उन्हनि जो हिकिड़ो वर्क आहे एतिरा साल उन्हनि ॾिनो आहे ऐं सुठी बि आहे भाई नेचर बि ॾाढी बहितरीन आहे दोस्त असांजी बिल्कुलु ऐं हमेशह मतिलबु तव्हांखे ॾिसी करे ऐं रूबी खे जॾहिं बि ॾिसंदी आहियां तव्हां यादि न आहियो तव्हांखे ॾिठो आहे त रूबी यादि थी अचे छो त इहो हिकिड़ो सर्कल रहियो आहे असांजो ऐं तव्हां ॿिन्ही जा फेमस टिकटॉक्स आहिनि ॾाढा फेमस ॾाढा हाणे घटि थी वियो छो जो मुंहिंजो जेके अकाउंट जी तरफ़ इन्हनि तरफ़ मां इलाही घटि मुंहिंजो ध्यानु हुयो ऐं छो जो मां थोरो फैमिली में बि इन थी वियसि ॿियो वरी कुझु मंथ पहिरियों मुंहिंजे बाबा जी डेथ थी वई त मां उन सिचुएशन में हुयसि जंहिंमें मूंखे निकिरण में इलाही टाइम लॻो हा त उन प्रोसीजर मां मूंखे तक़रीबन 2-2.5 महीना सिर्फ़ु मां पंहिंजो पाण खे एक्सेप्ट कराइण में लॻाया हुया त बाबा न आहे हाणे पोइ इन करे बसि आहिस्ते सां हाणे जेको आहे उन शइ मां पंहिंजो पाण खे मां पाण थी कढां त न मूंखे निकिरणो आहे कमु करणु छो जो मुंहिंजी हिकिड़ी नेचर जेका आहे असल में मां उहा ई आहियां मतिलबु हिकु रिज़र्व पर्सन आहियां मां ऐं पंहिंजे रूम जी हद ताईं बि हूंदी आहियां त इन करे ॿाहिरि न निकिरंदी हाणे मूं इहो सोचियो त न मूंखे पंहिंजो पाण खे चेंज करिणो आहे मूंखे कमु बि करिणो आहे ॿाहिरि बि निकिरणो आहे सैरिश मां तव्हांजी फीलिंग्स खे अंडरस्टैंड करे सघां थी छो त ॾिसो वञिणो हर कंहिंखे आहे बिल्कुलु पर उन्हनि जे पुठियां असां पंहिंजो पाण खे नथा ज़ाया करे सघूं न असांखे एक्सेप्ट करिणो पवंदो छो जो असां सां जुड़ियल ॿिया बि रिश्ता आहिनि बिल्कुलु ऐं किरण वॾी ॻाल्हि त इहा आहे मतिलबु मां बाबा सां ॻाल्हायो आहे हितां मां वई आहियां 7 बजे बाबा जी डेथ थी आहे हितां असां विया 4 बजे हुते पहुता आहियूं ऐं बाबा जूं अखियूं खुलियल हुयूं सिर्फ़ु मुंहिंजो इंतज़ारु पियो करे छो जो बाबा जी मां मतिलबु सीने ते सुम्हण वारी हुननि जी धीउ हुयसि ऐं मुंहिंजे वेझो इलाही हुआ जेसि ताईं मां हुते पहुती न आहियां उन अखियूं मां चयो मां अची वियमि बाबा ऐं मां कंहिंखे रोअण न पई ॾियां मुंहिंजे बाबा खे तकलीफ़ थींदी जॾहिं बाबा जो गुसल थी वियो ऐं अलविदा चवण जो टाइम आयो बाबा खे त असां हुते नातूं पढ़ियूंसीं ऐं दुरूद पाक जेको आहे उन्हनि जो बि तोहफ़ो असां ॾिनोसीं त लिटरली ऐं बाबा खे मां चयो तव्हां हलो मां बि असां सभु ईंदा आहियूं असांजी असल ज़िंदगी असांजी हुते आहे असांजी सभु कुझु हुते आहे हे असांजो बसि ईअं आहे त ठीकु आहे असांखे गुज़ारिणो आहे असल असांजी लाइफ उते आहे त मां बाबा खे बसि एतिरो चयो त बाबा तव्हां हलो असां सभु ईंदासीं ऐं मां तव्हां सां गॾु आहियां तव्हां मूंसां गॾु आहियो बसि मां अकेली न आहियां ऐं सभिनी ॾिठो बाबा जे चेहरे ते हिकु मुस्कुराहट अची वई ऐं बाक़ाइदे चीक जेके न इहे उहो थी विया ऐं उन टाइम नातूं असां पढ़ियूंसीं उन टाइम बि पोइ जॾहिं बाबा खे वठी पिया वञनि मुंहिंजे मथे ते ईअं मूंखे फील थियो त मुंहिंजो हथु जेको आहे मुंहिंजे मथे ते हुयो ऐं मां एतिरी स्ट्रॉन्ग थी बीठमि छो जो मुंहिंजी नंढी भेण फातिमा उहो ऐं मुंहिंजो नंढो भाउ उमेर मतिलबु इहे असां 3 ॼणा जेके न बाबा जे लाइ क्लोज़ रहिया हुआ त उन्हनि ॿिन्ही जो हथु पकड़े मां हीअं बीठी हुयसि उन टाइम मां चयो तव्हांखे मतिलबु स्ट्रॉन्ग थियणो आहे ऐं बाबा हितां वञे थो रोइण जो आवाज़ु उन्हनि जे कननि ताईं न वञे तकलीफ़ आहे बिल्कुलु आहे पर मुंहिंजे बाबा खे जेका उते तकलीफ़ थींदी न मां उहा नथी ॾियणु चाहियां छो जो मूंखे ख़बर आहे मुंहिंजो बाबा मूंसां गॾु आहे ऐं मां उन्हनि जे लाइ हर वक़्तु दुआऊं कंदी आहियां त बसि उहे हमेशह उते ख़ुशि हुजनि ऐं उन उते असांजे लाइ बि दुआऊं कनि इंशाल्लाह बिल्कुलु मूंखे ॾाढो दुख थियो मूंखे बिल्कुलु आइडिया न हुयो न त मां ज़रूरु तव्हांजे घर चाहियां तव्हां सां कॉन्टेक्ट कयां हा अपा सां ॻाल्हायां हा मूंखे बिल्कुलु हिन ॻाल्हि जो आइडिया न हुयो छो जो मां पाण बि काफ़ी टाइम जेको आहे मीडिया खां आउट रही आहियां ऐं सो अलाह सां हिननि जी मग़फ़िरत फरमाए तव्हां सभिनीनि खे अलाह सां सब्र अता करे छो जो इहे रिश्ता ॾाढा प्यारा आहिनि मां सवेर बि शोभी भाई सां ॻाल्हाए चुकी आहियां हिन बारे में मां अक्सर ॻाल्हाईंदी आहियां त इहे रिश्ता ॾाढा प्यारा हूंदा आहिनि व्यूअर्स या तकलीफ़ सैरिश जी मां सम्झी सघां थी उहो इंसान सम्झी सघे थो जंहिंजा माउ पीउ न आहिनि उहो इंसान सम्झी सघे थो पर क़दुरु कयो पंहिंजे इन्हनि प्यारनि रिश्तनि जो क़दुरु पीउ जेको आहे न भले असां केतिरियूं बि मस्तियूं कयूं मनमानियूं कयूं कुझु बि कयूं पर जेको पीउ माउ आहे न उहो असांजी छत आहे मतिलबु असां हिकु अहिड़े शेल्टर में अंदरि आहियूं जेको असांखे छुई नथो सघे असां पंहिंजूं मनमानियूं करे अचूं विड़ी अचूं झगड़ा करे कुझु बि करे अचूं अची असां दाउन ॾींदासीं बाबा हिन हीअं कयो हीअं थियो हीअं थियो हीअं थियो ऐं हो अहिड़े तरीक़े सां असांखे कवर करे वेंदो ठीकु आहे ख़ैरु आहे हेॾां होॾां मतिलबु असां ईज़ी हूंदासीं त हा बाबा वेठो आहे अम्मी आहे अल्हम्दुलिल्लाह अम्मी जेको आहे माना उहे शयूं ॾिसंदी आहे पर अम्मी कोशिशि कंदी आहे बाबा थियण जी माशाअल्लाह आपा ॾाढी स्ट्रॉन्ग आहे आपा जहिड़ी औरत मां पंहिंजी लाइफ में न आहे ॾिठी मां उन टाइम खां वठी आपा खे ॾिसंदी थी अचां जंहिं टाइम खां वठी मां स्टार्ट वरितो हुयो ऐं आपा त काफ़ी टाइम खां वठी कमु करे पई पर आपा जेतिरी मज़बूत आहे न शायदि मां अहिड़ी लेडी किथे ॾिठी हुजे हू पहाड़ आहे भई हो कंहिंजे बि साम्हूं बिहारे छॾियो पहाड़ ॾाढी मज़बूत आहे अल्लाह सां हुननि खे सिहत यादि थी ॾे मिस यू आपा लव यू आपा सैरिश खे ॾिसे तव्हां मूंखे ॾाढा यादि था अचो इंशाल्लाह मुलाक़ात कंदासीं सो वक़्तु ब्रेक जो जल्दी वापसि था अचो
वेलकम बैक व्यूअर्स में तव्हां सां हाज़िर आहियूं ऐं माशाल्लाह सां सहरिश असां सां गॾु आहे। सो अॼु जेको आहे कोई फॉर्मल कचहरी कोन कंदासीं, कोई इंटरव्यू कोन्हे। असांखे ख़बर अथव लाड़काणे खां बिलोंग कंदी आहे ऐं छा कंदी आहे छा न कंदी आहे। बसि अॼु फॉर्मल जेको आहे कुझु बि न आहे। अॼु कैजुअल कचहरी कंदासीं। नॉर्मली तो ना नॉर्मली पर मारींदा भी नहीं ॾाढो कुटींदा जॾहिं देर नहीं मिलंदी। अच्छा सहरिश जो हिकिड़ो इहो मतिलबु मां हिनखे एप्रिशिएट करणु चाहींदसि। माशाल्लाह आर्टिस्ट ॾाढी प्यारी आहे, इंसान भी ॾाढी प्यारी आहे। सो नरम दिल ॾाढी आहे, सेंसिटिव ॾाढा आहियो बेहद। ऐं मां कॾहिं कॾहिं पंहिंजो पाण मां परेशान हूंदी आहियां, मतिलबु मां पंहिंजो पाण खे हैंडल न करे सघंदी आहियां, अलाए छो। ऐं तव्हांजो मुंहिंजो स्टार भी सेम ई आहे, त मूंखे एतिरी ख़बर आहे जेतिरो तव्हां मूंखे सम्झी था सघो कोई बि नथो सम्झी सघे। वाकई इहा पाइसिस जी इहा ॾाढी हिकिड़ी ख़राब ॻाल्हि आहे, ॾाढी ख़राब बेइंता। ऐं अच्छा असांजी वरी पंहिंजी पंहिंजी दुनिया में मगन हूंदा आहियूं त उहे मतिलबु ॿिया जेके माण्हू असांखे ॾिसंदा आहिनि उहे वरी सम्झंदा आहिनि असांखे कोई एटीट्यूड आहे या असां कुझु मतिलबु कुझु सम्झूं था, पर असल में असां पंहिंजी दुनिया में पंहिंजे हुन में हूंदा आहियूं। त बसि ठीकु आहे, ओके, जेको अचे बिस्मिल्लाह ॻाल्हाइणो आहे, सलाम द्वारे, ऐं कंहिंजी दिलि आज़ारी न आहे, कोशिशि करणी आहे त इहे सभु ख़ुशि हुजनि, असां मां तकलीफ़ न अचे। सेंसिटिव पंहिंजी जाइ ते पर शार्प ॾाढा हूंदा आहिनि। उहे असां माण्हू अॻियां गुज़री वेंदो त असां हुनजे आर पार ॾिसी वेंदा आहियूं त हा वो अंदर में छा सोचे वियो ऐं हिन टाइम हुन लुक छा ॾिनो, हुन फिंगर्स जो लुक छा तो, छा कहिड़ी मूवमेंट्स आहिनि। अच्छा सहरिश हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां खां ज़रूरु पुछणु चाहींदमि। पाइसिस जे लाइ मशहूरु आहे त पाइसिस सेल्फिश हूंदा आहिनि, तव्हां सेल्फिश आहियो? बिल्कुल भी ना। ऐं पाइसिस कॾहिं भी सेल्फिश न हूंदा, सेजिटेरियस सेल्फिश हूंदा अथव। सेजिटेरियस नहीं है। अच्छा ये अपने पर आते हैं। अच्छा जिससे प्यार करेंगे ना उसके लिए हर चीज रखेंगे। जैसे एक मिसाल दी जाती है कि अगर पार करेंगे तो समंदर भी पार करके चले जाएंगे, अगर नहीं करना होगा ना, एक थोड़ा सा टुकड़ा होगा ना, वो उसका पानी का बह रहा होगा, वो भी पार नहीं कर सकते। लेकिन शोभी भाई आप सेजिटेरियस तो नहीं है? टॉरस है आप, तो फिर आपने ऐसा लुक क्यों दिया कि हमने सेजिटेरियस असल में मेरे दोस्त हैं लेकिन वो भी बिल्कुल ऐसे नहीं है। वही तो मैं सोच रही हूँ कि आप टॉरस हैं। मेरे घर में 3 लोग जो हैं वो सेजिटेरियस, और मैं बहुत परेशान हूँ उनसे। अच्छा केरा? अली भाई, फातिमा है ऐं हिकु मुंहिंजी कज़िन आहे। सो ये अच्छा ये जेके सेजिटेरियस हूंदा आहिनि सुम्हंदा आहिनि न, उन्हनि जे पेरनि जी मूवमेंट हलंदी रहंदी, ठीकु आहे, पंहिंजी मस्तियुनि में हूंदा ऐं उथंदा, मस्ती मज़ाक, जेॾी बि परेशानी हूंदी इंजॉय। हा छाजे लाइ दादागिरी करणु, जहिड़ो करणु ऐं सभिनी खे मुंहुं फट जेको आहे साम्हूं चई ॾियणु, मतिलबु का सोच नथा कंहिंखे असां कंहिंजी दिलि आज़ारी त नथा कयूं, हीअ सही कमु था कयूं ग़लति था कयूं। छो फातिमा ईंदी, छो बाजी हीअ शइ ईअं छो थी? मां जो फातिमा छॾ वीचारी जे तूं सदाईं ईअं कंदी, चुप करे तूं वेही। अच्छा तव्हां घणा भाउ भेण आहियो? असां 3 भाइर आहिनि, असां 4 भेनरियूं आहियूं ऐं माशाल्लाह असां 2 भेनरुनि जी शादी थी चुकी आहे ऐं 2 असां आहियूं अञा, ऐं जेको आहे 3 भाइरनि जी बि शादी थी। जॾहिं तव्हां करायो असांजे मथां नज़र ई नथा फेरायो, का रोशनी विझो, मतलब राज़ी आहियो न, रोशनी विझो बाबा असांजे मथां। बस ठीकु आहे, रंगन भरी शाम में तव्हां आया आहियो न, त तव्हांजे मथां रंग बि पइजी विया, रोशनी बि पइजी वई। त इंशाल्लाह तव्हांजी शादी असां कराईंदासीं ऐं उहो रंगन भरी शाम में ई फंक्शन कंदासीं तव्हांजो। डन थी वियो। सही आहे न, मतिलबु छोकिरो ॾिसण शुरू कयूं न, देर छो था कयूं? जबरदस्त सुठी ॻाल्हि आहे। त बस सहरिश लाइ छोकिरो ॻोल्हण शुरू था कयूं, तव्हां बि ॻोल्हियो, मां बि ॻोल्हियां थी, पोइ इंशाल्लाह कोई बि छोकिरो ज़रूरु ॿुधाइजो। मम्मी वेही ॾिसे थी न, ऐं जेके मम्मी दुआऊं कंदी हूंदी तव्हांखे, मम्मी 5 वक़्त नमाज़ पढ़े ऐं 10 मिंटनि जी नमाज़ हूंदी न, अधु कलाक त सिर्फ़ु इहा दुआ करंदी आहे मुंहिंजी धीअरुनि जी शादी थी वञे। अच्छा आपा शो ॾिसी रही आहे? हा मैं भी मम्मी खे मैसेज करे छॾियो त मां असां अचूं था तव्हांजे लाइ सरप्राइज़ आहे, जल्दी तव्हां ॾिसो। त ज़बरदस्त, जेकॾहिं आपा तव्हां शो ॾिसी रहिया आहियो त बिल्कुलु तव्हां कॉल कयो, तव्हां सां ॻाल्हाइणु चाहींदासीं ऐं सहरिश जे बारे में तव्हां खां इलाही कुझु पुछणु चाहींदासीं। न मम्मी न मम्मी न आपा बिल्कुलु कॉल कयो न, त असां तव्हांखे कॉल कयो। नो अच्छा इहा त मूंखे ख़बर आहे त सहरिश शरारती ॾाढी आहे, ॾाढी शरारती, नाक में दम करण वारी छोकिरी आहे न, सिर्फ दम कढी करे। शरारतूं कहिड़ियूं कयो अथव बचपन में? बेहद शरारत, मतलब मूंखे हाणे इहो सम्झ में ईंदो आहे ऐं सीरियस में मूंखे हाणे दुनिया सम्झ में ईंदी आहे। 2 साल थिया आहिनि त ख़बर पई आहे। हाणे थिया आहियो, वॾा हाणे थिया आहियो? हा पहिरियों मतलब उहे ॿाराणी मुंहिंजी नेचर हूंदी हुई ऐं पोइ मां जॾहिं एजुकेशन लाइ मतलब साइड थी वियसि
जॾहिं वापसि आयसि त पोइ लॻो त हा हीअ दुनिया आहे, हिन दुनिया में मां आहियां, मूंखे होश आयो ऐं मां सम्झणु शुरू कयो सभिनी खे। पर जेका शइ मूंखे बेस्ट लॻंदी हुई शुरू में उहा इहे त कपल्स जे शयूं मूंखे सम्झ में न ईंदियूं। ऐं जॾहिं ड्रामे में कोई मुंहिंजो हस्बैंड थींदो त पहिरीं त मां खिलंदी हुयसि अधु कलाक, इहो मुंहिंजो हस्बैंड आहे। थैंक्स टू मतलब ड्रामा डायरेक्टर्स ऐं कास्टिंग डायरेक्टर्स जेको ॾींदा या पोइ हज़म करणो पवंदो हुयो। हा, पर पहिरीं मूंखे एक्सेप्ट करण में न मतलब थोरो टाइम लॻंदो। अच्छा चमाटू खाधियूं मां इन्हनि ॻाल्हियुनि जे करे, मां एतिरियूं चमाटू खाधियूं जे सीरियस अच्छा रोइण जो सीन मां खिलां थी, तव्हांखे यादि हूंदो। सो मस्तियूं त मां ॾाढियूं कयूं आहिनि। ऐं जेके कपल वेचारा आइस्क्रीम खाइण वेंदा उन्हनि खे छेड़ींदी हुअमि बेहद। ऐं स्कूल लाइफ में मुंहिंजियूं हिकु ॿ मतिलबु फ्रेंड्स हुयूं जेके मूंसां गॾु वेंदियूं, उन्हनि खे कुटींदी हुअसि ॾाढो, एॾो मारींदी हुअसि। ऐं हिकिड़ो असां नंढा हूंदा हुआसीं, हिकिड़ो ड्रामो ॾाढो मशहूरु हूंदो हुयो सूजन ऐं कशिश वारो। त ॿ मुंहिंजियूं दोस्तियूं हूंदियूं हुयूं, उहे हिक ॿिए खे ईअं सॾींदियूं हुयूं, ॿिन्हिनि खे कुटींदी हुअसि। अच्छा असांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांजे बारे में ख़बर पई आहे शिव भाई, आपको तो पता है हमारे शो का एक उसूल है, जो भी आता है गाना गाता है। हे सब गायब थी वेंदा। ऐं असांखे ख़बर पई आहे त गानो सुठो गाईंदा आहियो। अल्लाह जो कसम दुनिया का वधीक मां जो बेसुरी छोकिरी नंबर 1 आया ऐं तव्हां सभु स्क्रीन तां गायब थी वेंदा सभु ऑटोमेटिकली। हा मतलब मां पाण एॾी बेसुरी आहियां पर मां पाण गाईंदी आहियां। उहो त मां बि गाईंदी आहियां, अम्मीअ जो आवाज़ न पुट बस कर रो न। पर न इहो उसूल अथव रंगन भरी शाम जो। उसूल असां पूरा कंदा। ये उसूल आहे। गानो कहिड़ो? कोई भी जेको तव्हांजो फेवरेट हुजे। तुंहिंजी यादुनि में मुंहिंजी दिल भला ईअं रोई छो ॾिनो, सारे जहां जो गम खणी मूंखे तोई छो ॾिनो। सो मतलब मुंहिंजी सुरनि खे हेॾे होॾे न ॾिसो मुंहिंजे लाइ। पर मां इहो ज़रूरु चवंदसि ॾुख वारो ई गानो छो जो इहो अचां पई त इहो मूंखे ॿुधजण में आयो, एतिरो ई टुकड़ो ॿुधण में आयो जेको मां ॿुधायो जल्दी जल्दी में तव्हांजे लाइ त असां गानो ॻायो तोखे वठण मुंहिंजा जानी दूल तमामनि साईं दासी। उते हो ई ना न असां बि बाराती ठहींदासीं न। छो बारात तव्हां मुंहिंजे कौर जी तरफ़ां आयो मां ॿिन्ही तरफ़ां हूंदसि न। हे केरु अच्छा मां ॿिन्ही तरफ़ां हूंदसि न। अच्छा ॿिन्ही तरफ़ां। अच्छा वधीक 40 60 ॿिन्ही तरफ़ां हूंदसि। शोएब भाई क्या सुना रहे फिर आप अभी? हाँ क्यों नहीं सुनेंगे? आप आए बाहर आई और आप हमें गाना नहीं सुनाएंगे? देखिए जरा जो भी गाएं आज सैरिश को डेडिकेट करते हैं। हाँ बहुत अरसे बाद मिली है और ऐसा होना चाहिए जो मेरी जिंदगी पर फिट हो मुझ पे मतलब है बिल्कुल। हाँ हाँ रोतू सा ना होगा ना। अपनी कहानी रो रो सुनानी हमसे ना होगी ऐसी नादानी, चल दिल मेरे छोड़ ये फेरे, ये दुनिया झूठी लोग लुटेरे, चल दिल मेरे। चल दिल मेरे छोड़ ये फेरे, ये दुनिया झूठी लोग लुटेरे, चल दिल मेरे छोड़ ये फेरे, ये दुनिया झूठी लोग लुटेरे, चल दिल मेरे। दौलत पुजारी हुस्न हवारी, वादों के कच्चे हवा सवारी, दौलत पुजारी हुस्न व्यापारी, वादों के कच्चे हवा सवारी, हवा सवारी, चल दिल मेरे छोड़ ये फेरे, ये दुनिया झूठी
लोग लुटेरे, चल दिल मेरे छोड़ ये फेरे, ये दुनिया झूठी लोग लुटेरे, चल दिल मेरे। वाओ नाइस, अच्छा मेरे लिए आपने परफेक्ट गाना गाया है। हाँ। मैं भी इसी तरह से करती हूँ और आपको भी मैं बहुत तंग करती थी यहाँ होकर, बेसुरी होकर भी गाना गाती थी। मैंने बहुत तंग करती थी, मैंने सबको तंग करती थी बहुत बहुत ज्यादा, और ये सब एंजॉय भी करते थे, मतलब ठीक है स्माइल आ जाती थी। मैं इन सब की थैंकफुल हूँ क्योंकि मैं प्रोग्राम खत्म नहीं पर मां पोइ भी हाँ बिल्कुल प्रोग्राम खत्म न पर मां हिननि जी लाइ मां इहा ॻाल्हि बि कयां, जेके असांजा असिस्टेंट कैमरामैन हूंदा आहिनि, कैमरामैन आहिनि, लाइट सेट करणु ऐं सॼो सिस्टम हूंदो आहे, इन्हनि जी वॾी महिनत हूंदी आहे। मां इन्हनि खे ॾिसंदी हुयमि रिकॉर्डिंग ते, मां चयो वीचारा थकिजी पवंदा हूंदा। मूंखे हिकिड़ो उहो टाइम यादि आहे, हाणे त कॉर्डलेस माइक्स अची विया आहिनि, हिकिड़ो उहो टाइम हूंदो बूम ऑपरेटर्स हूंदा हुआ, जो हीअं रॉड्स हूंदियूं हुन ते बूम लॻल हूंदो हुयो, उहो हिकु हिकु आर्टिस्ट जे मथां मतिलबु ॿियो करणु ऐं उन मां आवाज़ रिकॉर्ड थींदो हुयो। ऐं सोचो वरी अॻियां आर्टिस्ट वरी अहिड़ो हुजे जेको रीटेकन जो बादशाह हुजे। सख़्तु गर्मियूं उहो टाइम बि असां गुज़ारियो आहे। हाणे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे दुनिया ई चेंज थी वई आहे, कैमरास चेंज थी विया ऐं साउंड वारो सिस्टम चेंज थी वियो, त उहो टाइम बि यादि आहे असांखे जॾहिं बूम ऑपरेटर्स वीचारा हूंदा हुआ, 24 कलाक उन्हनि जे ॿाहूं हीअं मथे हूंदियूं हुयूं, रॉड्स खणी बीठा हूंदा हुआ, बूम्स खणी बीठा हूंदा हुआ ऐं असां माशाअल्लाह रिटेक्स ते रिटेक्स ॾींदा हुआसीं उन वक़्तु। ऐं प्लस में उहे वीचारा थोरो अगरि उनजो हथ मूवमेंट करे न, कैमरामैन असांजो सुभान अल्लाह उतां उन्हनि खे कुटींदो हुयो त बाबा मतिलबु इहो लुॾणु न घुरिजे। चैटरिंग ईंदी न आवाज़ में, बिल्कुलु उनजे करे ऐं सीन ख़राब थींदो, वरी रीशूट थींदी ऐं गर्मी बेहद गर्मी। त मूंखे पंहिंजे सेट ते माशाअल्लाह इलाही स्ट्रेस गोलगप्पा था नज़र आर्टिस्ट नज़र था अचनि माशाअल्लाह सां। असांजो सीनियर एक्टर जेको आहे मेकअप आर्टिस्ट ज़ाकिर शेख मूंखे नज़र आयो आहे। सो अस्सलाम वालेकुम परे परे खां परे खां वापसि अची पोइ मिलूं था न शो खां पोइ। सो माशाअल्लाह ॾाढो सुठो लॻंदो आहे पंहिंजे सभिनीनि आर्टिस्टनि खे ईअं ख़ुशि ॾिसी करे, वरी जॾहिं उहे ज़ाहिर थींदा आहिनि त ॾाढी ख़ुशी थींदी आहे उन्हनि खे ॾिसी करे। मूंखे सलीम भी नजर आया हुआ। हेलो सलीम, आती हूँ बाद में। तो शमी भाई आपको कितना तंग किया इसने? नहीं तंग नहीं किया, ये बहुत अच्छे मिजाज की, मतलब कहते हैं हमारी बहन जो है अच्छी आर्टिस्ट हैं, अच्छी कुलीग है, अच्छी बोल दें कोई बात नहीं। अच्छा कौन सा कोई प्रोग्राम साथ किया था? नहीं साथ नहीं किया, लेकिन मुख्तलिफ शोज में होते थे। उसमें हैदर कादरी का भी शो उनमें भी इनके साथ होते थे, और मैं आपको पता है सबको मैं तंग करती हूँ। हैदर को तो ज्यादातर जानबूझ के मैं तंग करती हूँ, तो वो कभी यहाँ भाग रहे होते, कभी यहाँ भाग रहे, कभी इनके पास, तो मैं इनको भी तंग करती थी, उन्हें भी तंग करती थी। बस तंग करना होता है, ये लाजमी है, मतलब अपनी मौजूदगी का एहसास दिलवाना बहुत जरूरी है। नहीं बहुत मजा आता है इस तरह की जब चीजें हो, तो फिर काम करने का मजा आ रहा होता है। सैरिश तव्हां कॾहिं नंढे हूंदे चोरी कई आहे? सच ॿुधाइजो। हाँ ये ता गाल तो वाह जी वाह, पहिरीं छोकिरीअ ते कम ॾे थी पुछो। हाँ मूंखे मुंहिंजो ब्रदर जेको आहे, असां स्कूल में जॾहिं पढ़ंदा हुआसीं त उहो छा कंदो हुयो, पहिरियों मम्मी खां जेको आहे पॉकेट मनी वठी वेंदो हुयो, मनी पंहिंजे लाइ शयूं वठी ईंदो हुयो, ऐं एंड में जॾहिं वञण वारो हूंदो मम्मी हुनखे चोरी चोरी ॿिया बि पैसा ॾींदी। मूंखे लॻंदी कावड़, मां चयो मूंखे मम्मी एतिरा ॾींदी, वरी ॿीहर बि हिनखे मम्मी ॾिए थी। पोइ मां छा कयो, हिकु ॾींहुं हुनजे बैग मां उहा चोरी कई ऐं मां हुन साम्हूं ई वेही करे चॉकलेट खावां पई ऐं हो रोए पियो, मूंखे मज़ो पियो अचे। ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। नंढे हूंदे जी शरारतूं अॼु बि यादि आहिनि इंसान खे ऐं मज़ो ईंदो आहे। उहो टाइम असां गोल्डन टाइम चवंदा आहियूं नंढपण जो, चाइल्डहुड जेको हूंदो आहे उहो असांजो गोल्डन टाइम आहे, जेको कॾहिं वापसि न ईंदो, मिस कंदा आहियूं अॼु बि। इन ई तरह सां KTN में जेको असां वक़्तु गुज़ारियो उहो वापसि नथो अची सघे। हींअर वारो वक़्तु बि अल्हम्दुलिल्लाह ॾाढो सुठो आहे, पर हू जेको टाइम हुयो उहो गोल्डन टाइम हुयो असांजी सभिनीनि जे ज़िंदगियुनि जो, उहो वापसि नथो अची सघे। सो इन ई तरह सां मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त इहो जेको सफ़र तव्हांजो गुज़रियो ऐं हींअर माशाअल्लाह तव्हां सीनियर एक्टर्स में शामिलु थींदा आहियो, ऐं वरी जेके नयो टैलेंट जेको आयो आहे उन्हनि जे बारे में छा चवणु चाहींदव? किरण, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे उन वक़्तु ऐं हिन वक़्त में। उन वक़्त में मतिलबु अगरि असां नवां बि हुआसीं न, असांजी जेका एनर्जी हुई उहा ॿाराणी हूंदी हुई, त उहे मस्तियूं बि असांजी उहे ई हूंदियूं हुयूं, ऐं सभिनी जी मोहबत बि उहा हूंदी जो जीअं सर नबील जन थी विया, शबीर थी वियो, इहे सभु थी विया, त उहे असांखे गॾु खणी हलंदा हुआ।
उन्हनि जी जेको हिकु मतिलबु उहो असांखे पावर ॾींदा, असांखे ग़लती बि थी वेंदी चवण ख़ैर आहे को मसइलो न आहे, मतिलबु तव्हां कमु कयो, तव्हां बेफ़िक्र थी वञो। ऐं जेके अॼु जा आर्टिस्ट अगरि जेके नया नया अचनि था सो उन्हनि में ऐं असां में इलाही फ़र्क़ु आहे। असां सभु मतिलबु ईअं बीह वेंदा हुआसीं, हुसैन कादरी साहब थी वियो ऐं मैडम फौज़िया, उहे सभु ईंदा हुआ, असां ईअं जी मैडम तव्हां अची वियो, मतिलबु सभिनी सां असांजी इहा शइ हूंदी। ऐं अॼु सलाम दुआ हूंदी न, हिकु रिस्पेक्ट हूंदी हुई। ऐं हुननि जो बि और ईअं हूंदो हुयो त मतिलबु ख़बर पवंदी त असां पंहिंजी फैमिली में आहियूं, असांखे इहो फील न थींदो त असां ऑफिस में आहियूं या शूट ते आहियूं या ॿाहिरि आहियूं, घर वेंदा हुआसीं महिमाननि वांगुरु, महिमाननि वांगुरु घर वेंदा हुआसीं। ऐं घर वारनि जी इहा ख़बर न हूंदी त कंहिंखे कहिड़ी शइ पसंदि आहे, पर असांखे सेट ते ख़बर हूंदी त हिनखे हीअ शइ वणंदी आहे, हुनखे हीअ शइ वणंदी आहे, असांखे ईअं रहणो आहे। ऐं अॼुकल्ह आर्टिस्ट में परफॉर्मेंस घटि आहे ऐं सिर्फ़ु जेको आहे न हिकु अहिड़ो वे खणी हलनि था जंहिंमें सीनियर्स जी काई बि रेस्पेक्ट न आहे। ऐं उन्हनि में जिते सिखणु घुरिजे, सिखण जी जॻह ते उहो हिकु ॿियो रवैयो मतिलबु अपनाइनि था। त मां उहो ई चवंदमि त टैलेंट आहे असांजे सिंध में बेहदि आहे, पर मां चवंदमि तव्हां पंहिंजे उन टैलेंट ते कमु कयो जेको कुदरत जे तरफ़ां तव्हांखे मिलियलु आहे, चाहे उहो सिंगिंग जो हुजे, चाहे एक्टिंग जो हुजे, चाहे तव्हांखे मतिलबु तव्हां कोई बि आर्ट जो हुजे, मतिलबु तव्हां उनखे बूस्ट कयो, उनखे तव्हां अॻिते आणियो। ॿियनि शयुनि खे ॿिए खे किराइण खां बहितर आहे तव्हां पंहिंजो पाण ते तवजो ॾियो, पाण खे अॻिते आणो बसि। तव्हांजे लाइ शोहरत छा आहे, तव्हां कीअं था ॾिसो शोहरत खे? शोहरत खे मां मतिलबु उनजो एतिरो कोई मुंहिंजी ज़िंदगी में कोई एतिरो पार्ट न आहे, मतिलबु मां उनखे एतिरी अहमियत न ॾींदी आहियां। मुंहिंजे लाइ जेतिरा माण्हू हिते हिन टाइम मौजूदु आहिनि न, मुंहिंजे लाइ उहे वैल्यूबल आहिनि। ऐं मां पंहिंजी शोहरत खे विच में आणे उन्हनि खे स्पेस न ॾियणु चाहींदमि कॾहिं बि त इहो स्पेस अचे त हाणे मुंहिंजो हेतिरी शोहरत आहे त मां ईअं थी वञा या ईअं थी वञा, न, उनखे खणी करे साइड कयो। हिते पंहिंजो तव्हां जेके प्यारा प्यारा माण्हू आहिनि, जेके तव्हां सां ॻाल्हाइनि था, तव्हां सां खिलनि था, जेके तव्हां सां मुहबत कनि था ऐं दिलि सां तव्हां सां गॾु बीठा आहिनि, त उन्हनि खे टाइम ॾिजे। शोहरत ॻाल्हाईंदी थोरी मूंसां, उहा त बसि उहो हलंदी रहंदी। पर हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि न जिन खे ॾाढी शोहरत मिलंदी आहे ऐं दिमाग़ ख़राब थी वेंदो आहे उन्हनि जो, उहा सस्ती शोहरत हासिलु कंदा आहिनि। उनखे चइजे छो जो उहो कैरी न करे सघंदा आहिनि। मतिलबु शोहरत मिलण का वॾी ॻाल्हि न आहे, उहो रातो राति शोहरत मिली थी सघे, पर उनखे कैरी करणु उहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। जेके मतिलबु असां नंढे हूंदे इहो ॿुधंदा हुआसीं इज़त हुजणु घुरिजे, पर इज़त खे खणी निभाए हलणु उहो तमामु वॾी ॻाल्हि आहे। उहो हिकु ब्लड जो सिस्टम हूंदो आहे, तव्हांजे ब्लड तां उहा शइ ईंदी आहे। त तव्हां पंहिंजी शयुनि खे, पंहिंजी फैमिली खे, पंहिंजे जेतिरो बि तव्हांजा वेज़ आहिनि, तव्हां उन्हनि खे कीअं था पाण सां गॾु खणी हलो। तव्हां मूंखे इहो बि ॿुधायो त तव्हां ते तनक़ीदूं थियूं? बेहदि, पर मां इग्नोर कंदी आहियां। हा ओके, सही आहे। का अहिड़ी ॻाल्हि जेका तव्हांखे ॾाढी हर्ट थी हुजे? मूंखे यादि आहे, आई थिंक 1 ईयर या 2 ईयर अॻो, मतिलबु मां घर में हुयसि ऐं कंहिं आर्टिस्ट मतिलबु ईअं ॻाल्हि कई, छो जो मां नई ॿीहर रीएंट्री कई, सभु मुंहिंजे लाइ नओं माहौल हुयो, नओं सिस्टम हुयो ऐं मां पंहिंजो पाण खे इन पी करणु चाहियां सभिनी जे विच में। त मुंहिंजो मतिलबु मुंहिंजी इहा सोच न हूंदी आहे त हिनखे हेठि करिणो आहे, मूंखे मथे चढ़णो आहे, या मां कंहिंजे ख़िलाफ़ु काई अहिड़ी ॻाल्हि करे छॾियां या अहिड़ो कुझु, मुंहिंजो इहा शइ न हूंदी आहे। मूंखे इहो आहे जेतिरो बि कमु आहे उनखे मज़ेदार करिणो आहे। जीअं असां खिलंदासीं पंहिंजे सेट ते, मतिलबु मस्ती हूंदी, रोअण जो सीन आहे त असांखे खिलणो आहे, मस्ती करणी आहे। त उते मतिलबु कंहिं इहा ॻाल्हि कई, सैरिश जी एतिरी औकात थोरी आहे। मां चयो अड़े वाह, मां चयो ईअं न चयो आहे, बसि ईअं न चयो आहे तव्हां। पोइ वरी मां उन्हनि खे आहिस्ता आहिस्ता उन्हनि जा शयूं यादि करायूं। मां चयो हीअ सैरिश आहे ऐं हीअ सैरिश हितां ई उथी आई आहे ऐं हीअ सैरिश हमेशह लीड तां ई आई आहे। ऐं सैरिश जी अगरि मां तव्हांखे फील नथी करायां, छो जो मां तव्हां सां ज़मीन ते वेंदमि, मां तव्हां सां ज़मीन ते वेही रहंदमि। सही ॻाल्हि आहे। ऐं मूंसां तव्हां मथे वेंदव, मां तव्हां सां मथे वेंदमि। मूंसां जहिड़ो मूंखे एनर्जी पास थींदी मां उहा पास कंदसि। सो मूंखे इहा शइ थी, पोइ मूंखे मुंहिंजी दिलि उन ॾींहुं टुटी वियो ऐं उन टाइम पोइ मां स्पेस मां चयो न, इन खां पहिरियों बि त मां घर में हुयसि न, पोइ मां कुझु अहिड़ी शइ खणी अचां जेका फ़ाइदे वारी हुजे। बसि ग़लति हरकत आहे, ॾाढी ग़लति हरकत आहे। कंहिंखे कंहिंजी औकात ॾेखारणु या इन तरह जी शयूं चवणु, डायलॉग चवणु तमामु ग़लति ॻाल्हि आहे। सिर्फ़ु असांखे पंहिंजी औकात अल्लाह जी ज़ात ॾेखारे सघे थी, उन खां सवाइ कंहिं में बि ताक़त कोन्हे जेको इहो कोई चवे या अहिड़ी का हरकत करे। सिर्फ़ु उहा ई हिकिड़ी ज़ात आहे, शोहरत बि उहा ई ॾींदी आहे, इज़त बि उहा ई ॾींदी आहे, ज़िलत बि उहा ई ॾींदी आहे, औकात बि उहा ई असांखे इंसान खे ॾेखारींदी आहे। सो असां कोशिशि कयूं त हिक ॿिए खे अहिड़ा लफ़्ज़ पास न कयूं जंहिंसां
कंहिंजी दिल आज़ारी थिए, तमामु ग़लति हरकत आहे। इहा मतिलबु तव्हां इहा ॻाल्हि सम्झो था, ऐं जेके माण्हू जेके रूहानी ते तरफ़ वेझो आहिनि न, उहे सम्झी वेंदा आहिनि ॻाल्हि खे। त अल्लाह अहिड़नि लफ़्ज़नि खां मूंखे एॾो डपु थींदो आहे, एॾो डपु थींदो आहे। दिलि जेका आहे न, पूरो अल्लाह पाक चयो आहे, हिते असां ॾिसंदा आहियूं शयूं त भई हिन सां दिलि लॻी वई, हीअ थियो, हीअ थियो, हीअ मुंहिंजी दिलि खे पसंदि आहे। अल्लाह साईं जो हिकु जॻह ते मां इहो पढ़ियो हुयो त मां तोखे दिलि ॾिनो आहे, पर इन जो सुकून मां पाण वटि रखियो आहे। इहो सोचिजो न त मां तव्हांखे दिलि ॾिनो आहे त इन में तव्हां जेको चाहींदो उहा शइ ईंदी। सुकून मूं वटि आहे, तव्हां घुमो डुको, पर तव्हां पंहिंजी कयो, मां पंहिंजी थो कयां, तव्हां मुंहिंजी कंदो, मां तव्हांजी करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे। इहा शइ आहे। ऐं मां चवंदी आहियां त अल्लाह साईं एॾो वेझो आहे, एॾो वेझो आहे, एॾो वेझो आहे। ऐं मां हुनखे एतिरो महसूसु कंदी आहियां किरण, मुंहिंजी लाइफ में मां घणे मतिलबु माण्हुनि जे विच में एतिरो न रहंदी आहियां, एतिरी दोस्तियूं ऐं शयूं, मां घणो ॻाल्हाईंदी आहियां अल्लाह पाक सां पंहिंजो, माना मतिलबु मां हुन सां हुज बि कंदी आहियां, मां हुन सां कंदी आहियां। ऐं अल्हम्दुलिल्लाह मां शुक्र अदा कंदी आहियां, मां जेका शइ उन टाइम सोची आहे न, अखियूं बंदि करे, कुझु ई टाइम में मूंखे ख़बर न आहे, मुंहिंजी न प्लैनिंग हूंदी आहे, न मुंहिंजी का सोच हूंदी आहे, ऐं अल्लाह पाक मूंखे ॾेई छॾींदो आहे, छो मां उन खां घुरंदी आहियां, उन खां उमेदु रखंदी आहियां। पोइ तव्हां कंहिंजी जॾहिं दिलि आज़ारी था कयो न, त उहो घरु ख़ुदा जो आहे। असांजो कोई घरु टोड़ींदो त असां छॾे ॾींदासीं, या असांजे घर में कोई पथर उछलाईंदो त असां उन्हनि खे छॾे ॾींदासीं, कॾहिं बि न। तव्हां कंहिं अलाह जो घरु टोड़ियो था त अल्लाह पाक पोइ तव्हांखे उहो सिलो ॾींदो आहे। ऐं उनजो सिलो ॾियण जो बि हिकिड़ो तरीक़ो आहे, उहो इहो, अगरि तव्हां सां कोई बुराई थो करे न, तव्हां यकीन कयो, तव्हां साइलेंट थी वञो, ईअं साइलेंट थी वञो, ऐं हुनखे हिकिड़ी तव्हां स्माइल पास करे छॾियो हुन टाइम। छो जो तव्हां अगरि जहिड़ो कंदव, तव्हां विढ़ंदव, पंहिंजो फ़ैसिलो तव्हां पाण कंदव न, पोइ अल्लाह साईं बि हैंड्स अप कंदो, चवंदो त ठीकु आहे, तूं पंहिंजा फ़ैसिला पाण थो करे, मूंखे छो थो तव्हां ॾे। पोइ जॾहिं तव्हां साइलेंट था थी वञो त पोइ अल्लाह पाक जेको आहे पंहिंजो हुन में अचे थो। बेशक सब्र ज़रूरी आहे, हर शइ में सब्र करणु खपे ऐं शुक्र अदा करणु खपे। बेशक सैरिश जी ॻाल्हि खां मां इतफ़ाक़ कयां थी त अल्लाह साईं वाक़ई असांजे दिलनि में वसंदो आहे, ऐं अल्लाह साईं असांजे इलाही वेझो आहे, उहो हर वक़्तु ॿुधे थो, हू हर वक़्तु असांजी ॿुधे थो, पर असांजी नियत साफ़ हुजणु खपे। ऐं असां काई बि अल्लाह साईं खां शइ घुरंदा आहियूं त अल्हम्दुलिल्लाह उहा शइ असांखे अता थींदी आहे। कीअं अता थींदी आहे, किथां ईंदी आहे, कीअं गाइबाना अल्लाह साईं असांजी मदद कंदो आहे, असांखे का ख़बर कोन्हे। इसी तरह रमज़ान पाक का महीना देखें, कितना बाबरकत और करम करने वाला महीना है, और उस महीने में शोएब भाई देखें अल्लाह पाक कहाँ कहाँ से चीज़ें अता करता है, हमारी सोच भी नहीं होती है। बेशक इसमें ये नेमतें हैं हमें, और दस्तरखान सजाए जाते हैं अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह। एक मर्तबा मैंने सुना था कि उस टाइम अल्लाह पाक फरमाते, फरिश्तों को बुलाते हैं कि देखो इन्होंने मुझे देखा नहीं है, अनदेखा यकीन है, ये इनका इश्क देखो, इनकी मोहब्बत देखो। सुभान अल्लाह। ऐं पोइ बि असां फरिश्तनि खां मथे आहियूं, जंहिंजी असां उम्मत आहियूं, त उन जे करे फरिश्तनि खां बि अफ़ज़ल असां आहियूं। पर अगरि असां सोच रखूं न इहा, त असां डिॼणु शुरू कंदासीं, चवंदासीं असां खां इहा मिस्टेक न थिए। बिल्कुलु, थैंक यू सो मच सैरिश, तव्हां आया हिते, ॾाढो सुठो लॻो तव्हां सां कचेरी करे, ऐं इंशाअल्लाह ज़िंदगी रही त ॿीहर तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। थैंक यू सो मच शोएब भाई फॉर लवली सॉन्ग्स और म्यूजिक, और इंशाअल्लाह ज़िंदगी रही तो दोबारा मिलेंगे। थैंक यू अली फॉर लवली डिश कचोरी, ऐं जेको आहे इहो की छा हुई आलू जी भुजिया, आई प्लस में सॉन्ग भी। थैंक यू सो मच। अहिड़ी रेसिपीज़ ठाहींदा रहो, असांखे सेखारींदा रहो, खाराईंदा रहो, ऐं घणो खाराईंदा रहो। जी व्यूअर्स, इंशाअल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सां वरी मिलंदासीं, तेसिताईं पंहिंजो प्यार जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।